अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट सोया बलोच। उम्मीद आहे, दुआ आहे जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां। नाज़रीन, पाण बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि रखो ऐं ख़ुशियूं असांजूं हर शइ सां जुड़ियूं आहिनि। मसलन असांजी जेका सफ़ाई आहे, सुथराई आहे, उन सां बि जुड़ियूं आहिनि। ज़ाहिर आहे, हीअ सुबुह सुबुह जो टाइम आहे ऐं मॉर्निंग शो आहे, सुबह मेहरान प्रोग्राम आहे। हाणे इन में ॿ टे अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं त हाणे सफ़ाई जे हवाले सां ॻाल्हि इन करे पई कयां छो जो पोयां जेको 5 जून ते इहो ॾींहुं मल्हायो वियो पूरी दुनिया में, त एनवायरमेंट डे, जीअं वर्ल्ड एनवायरमेंट डे, त हुन हवाले सां हाणे बि सेमिनार थियनि पिया, हाणे बि वेबिनार थियनि पिया, उहे ॻाल्हियूं हलनि पियूं। इंटरनेट ते अगरि वञूं था, सफ़ाई सुथराई जूं ॻाल्हियूं थियूं थियनि, त इहो तमामु घणो ज़रूरी आहे। असांजी जेका सिहत आहे, असां पंहिंजी सिहत खे सुठो कीअं बणायूं। हाणे ज़ाहिर आहे असांखे खाधे जो बि ख़्यालु रखणो पवंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु सफ़ाई जो ख़्यालु रखणो पवंदो आहे। ऐं ईअं असां कॾहिं बि न सोचूं त आऊं सफ़ाई न ॿियो को खणी कंदो। जेकॾहिं अगरि असांजे रूम जी सफ़ाई न आहे त असां भेण या भाउ या अम्मा या बाबा ते छॾे ॾींदा आहियूं, त उहे हिनखे ॾिसंदा। पर असां सम्झूं था असांजी पंहिंजी ज़िमेदारी आहे, असांखे पंहिंजे पाण खे बि साफ़ सुथरो रखणु खपे। असांजे ज़हन में असांखे इहा ॻाल्हि रखणु खपे त एनवायरमेंटल प्रोटेक्शन स्टार्ट्स फ्रॉम मी। त इहे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन्हनि जो असां ख़्यालु रखंदा आहियूं, ख़ुशि रही सघंदा आहियूं। सुबुह सवेर उथिजे, इबादत करण खां पहिरीं असांखे पंहिंजी सफ़ाई जो ख़्यालु रखणु खपे। उन खां पोइ इबादत, पोइ वॉक आहे, पोइ असांखे पंहिंजो नाश्तो प्रॉपर करणु खपे। उन खां पोइ असांखे स्कूल, कॉलेज या यूनिवर्सिटी या जेका बि असांजी जॉब आहे उन तरफ़ सां रवाना दवा थींदा आहियूं। ही उहे शयूं आहिनि जेके असांखे असांजी सिहत खे सुठो बणाइनि थियूं। असां हिन प्रोग्राम में बि उहे ई जेके असांजे गेस्ट आहिनि सिहत जे हवाले सां ॿुधाईंदा। असांजे प्रोग्राम में सिंगर बि हूंदा, असां कलाम बि ॿुधंदासीं। सो नाज़रीन, जेका सिंगिंग आहे, जेको राग आहे, उहो बि रूह जी ग़िज़ा हूंदो आहे। सो हर तरह सां असांखे पंहिंजो ख़्यालु करणु खपे। हर शइ ज़रूरी हूंदी आहे। का बि अहिड़ी शइ आहे जंहिंखे असांखे निग्लेक्ट नथो करे सघिजे। असां ईअं नथा चई सघूं त हीअ शयूं असां लाइ ज़रूरी न आहिनि या हीअ ज़रूरी आहे या हिन शइ खे असां जेकॾहिं अवॉइड करे छॾियूं या इग्नोर करे छॾियूं त करे सघिजे थो। सो ही सभु शयूं असां लाइ घणियूं इंपॉर्टेंट आहिनि। असांजे प्रोग्राम में जेके गेस्ट शामिल थिया उन्हनि जो बि मां तारुफ़ कराईंदुसि। पर उन खां पहिरीं नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजूं सलाहूं ॾेई सघो था। अव्हां जी शमूलियत असांजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितर खां बहितर बणाईंदी आहे। सो असांजूं जेके गेस्ट आहिनि, पहिरियूं जेके गेस्ट आहिनि से डॉक्टर आहिनि, डॉक्टर नुसरत निसार, कंसल्टेंट गाइनीकोलॉजिस्ट आहिनि, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में। असांजे जेके ॿियूं महिमान आहिनि से आहिनि सिंगर आहिनि सुमेरा अली। ॿिन्ही महिमान खे भलीकार चवंदासीं। नाज़रीन, जीअं त अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे सो ज़ाहिर आहे जीअं त हफ़्ते जा 5 ॾींहं असांजो प्रोग्राम हूंदो आहे। मॉर्निंग शो आहे। मॉर्निंग शो जे हवाले सां सुबुह सुबुह जो टाइम आहे, त वरी असां इहो ई डॉक्टर खां पुछंदासीं कीअं पियो लॻे सुबुह साण मॉर्निंग शो में अची करे। ज़ोया, थैंक यू सो मच। तव्हां मूंखे एतिरी इज़त अफ़ज़ाई कई हिन प्रोग्राम में सॼो, मूंखे अची ॾाढो सुठो लॻो। सुबुह साण, सुबुह जो सवेरे उथण त मुंहिंजी इलाही अरसे खां रूटीन आहे। ऐं हू बि असांजी जॉब जी नोयत अहिड़ी हूंदी आहे की असांखे अर्ली ई अस्पताल पुॼणो हूंदो आहे ऐं जल्दी उथणो हूंदो आहे। ऐं ॿियो इन खां अलावा ज़ाहिर बीइंग अ मदर त इहा वॾी ज़िमेदारी थी वञे की सुबुह जो जल्दी उथिजे। त इन लाइ मुंहिंजे लाइ काई नई ॻाल्हि हीअ कोन हुई सुबुह जो जल्दी उथणु। सम्झो ही त मुंहिंजी रूटीन जो हिकिड़ो हिसो हुयो। पर तव्हां सभिनी सां हिते अची करे मिली मूंखे ॾाढो सुठो लॻो। महिरबानी। असांखे बि ॾाढो सुठो लॻो, ॾाढी ख़ुशी थी जेको हिन डॉक्टर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। त जीअं ज़ाहिर आहे असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे काफ़ी अहिड़ा मसइला हूंदा आहिनि, उहे लाइव कॉल ज़रिए बि अव्हां खां पुछी सघनि था। पर एज़ अ गाइनोकोलॉजिस्ट असांजो बि इहो ई सुवालु आहे त हाणे जेको सभ खां पहिरीं तव्हां ज़ाहिर एजुकेशन हासिलु कई ऐं उन खां पोइ हिन फील्ड तरफ़ आयो, त इहो सॼो सफ़र कीअं गुज़रियो अव्हांजो? इंतिहाई सुठो ऐं इंतिहाई सक्सेसफुल ऐं चवां की कामयाब। छो त ॾिसो अल्हम्दुलिल्लाह, मां चवंदसि की महिनत सभई इंसान कंदा आहिनि ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि जिन खे अल्लाह ताला मतिलबु उन महिनत जो उन खां वधीक उजो ॾींदो आहे, उनजो वधीक उनखे हासिलु थींदो आहे। त मुंहिंजो बि ईअं ई रहियो आहे। ऐं शुरू खां वठी एजुकेशन में ॾाढो कामयाबु सफ़र गुज़ारियो आहे। ऐं पंहिंजे
कॉलेज में जेका आहे सा पोजीशन होल्डर हुयसि माशाअल्लाह। ऐं गोल्ड मेडलिस्ट आहियां वाओ। ऐं जेको मूंखे आई गेस 4 गोल्ड मेडल जेके आहिनि से मूंखे मिलिया हुया MBBS में। तमामु बहितरीन। ऐं इन खां पोइ वरी आउं हाउस जॉब जे करण जे लाइ कराची हली वियसि जिन्ना अस्पताल में मूं हाउस जॉब कई गाइनी में ई कई हुई। ऐं फिर इमीडिएटली जीअं मुंहिंजी हाउस जॉब ख़तम थी त पोइ वरी पोस्ट ग्रेजुएशन जा एग्ज़ाम्स ॾिना न। पोइ 2004 में आउं जेका आहे सा पोस्ट ग्रेजुएशन FCPS जी डिग्री हासिल कई। उन खां पोइ इसरा हॉस्पिटल में एज़ अ असिस्टेंट प्रोफेसर मूं ज्वाइन कयो। पोइ इहो 2005 खां वठी कंहिं हिमल ताईं जो सफ़र आहे। हाणे आउं एज़ अ प्रोफेसर कमु पई कयां बिलावल मेडिकल कॉलेज लियाकत यूनिवर्सिटी हैदराबाद में। ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे कि ॾाढो सुठो सफ़र आहे। अल्लाह साईं अॻिते बि ईअं ई कामयाबु रखंदो। अच्छा, हीअ त सभु ॻाल्हियूं अवां कयूं, अवांजी महिनत उन खां अलावा अवांखे जेका सक्सेस मिली, पर मुश्किलातूं कहिड़ियूं पेश आयूं इन सफ़र दौरान? ऐं असांजे सोसाइटी में अवां सम्झो था हिकु छोकिरी लाइ केतिरा मसइला हूंदा आहिनि, पर उन्हनि मसइलनि जो सोल्यूशन छा हूंदो आहे, कीअं उन्हनि खे सॉल्व कयो? ज़ोया, इन ॻाल्हि में बि अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढी लकी रही आहियां कि मुंहिंजा पेरेंट्स ॾाढा सपोर्टिव रहिया आहिनि। मुंहिंजो फादर, मुंहिंजी मदर, मूंखे याने पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ खां काई मुश्किलात न आई, बल्कि आउं त चवंदसि कि उन्हनि जे कोशिशुनि जो नतीजो हुयो कि आउं हर शइ वक़्त ते बल्कि वक़्त खां पहिरीं ई हासिल कई न। ऐं मुंहिंजे अम्मी ऐं बाबा जो ॾाढो माना फोकस हूंदो कि रुगो पढ़ाई ते ध्यानु ॾियणो आहे। यानी ईअं न हुयो कि छोकिरी आहे त हाणे हिनखे ॿियूं रिस्पॉन्सिबिलिटी घर जूं संभालणु खपनि। इन मामले में मूंखे ॾाढो हुननि जेको आहे सो बिल्कुलु ई बिल्कुलु ॾिनो। त मुंहिंजो इहो ई हूंदो कि मुंहिंजा नंबर कीअं था अचनि, मुंहिंजा ग्रेड्स कीअं था अचनि, मुंहिंजी पोज़ीशन अचे थी या नथी अचे। त इन ॻाल्हि में मुंहिंजा पेरेंट्स वधीक मूंखे माना सपोर्ट कंदा हुया। ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह जॾहिं माना हीउ सभु थी वियो ऐं मुंहिंजी शादी थी वई त मुंहिंजो हस्बैंड वरी उन खां वधीक सपोर्टिव निकितो। बल्कि हुननि त मूंखे ॾाढो एग्ज़ैक्टली उहो ई चवां पई न कि आउं ॾाढी लकी आहियां। मुंहिंजे हस्बैंड जो न ॾाढी मूं ते फोर्स हुई कि आउं ॿाहिरि वञा ऐं PhD कयां, कुझु वधीक जेको आहे सो हासिल करण लाइ निकिरां। पर मां वरी ॿार जो थी विया त पोइ ॿारनि जे करे जेको आहे सो इन फ़ैसिले खे कोन खयो। न त हुननि मूंखे इहा बि ॾिनी कि ॿार मां संभालींदुसि, तव्हां बसि ॿाहिरि वञी करे ऐं डिग्री हासिल कयो, अञा वधीक पढ़ो। पर पोइ मूंखे लॻो कि न माउ जी ॿारनि खे वधीक ज़रूरत थी थिए, इन जे करे पोइ मां उहो फ़ैसिलो कोन कयो। अच्छा, ॿारनि लाइ छा सोचियो आहे? जीअं तव्हांजा पेरेंट्स आहिनि, उन्हनि अव्हांखे एतिरी सपोर्ट कई, हुननि खे ॾिसी करे ज़ाहिर आहे कुझु त इंस्पिरेशन उतां मिली हूंदी। ऐं वरी ही जेका आहे नओं ज़मानो आहे ऐं वरी इन्हनि ॿार बि वरी नवां न्यू जनरेशन आहे, 21 सदी जा ॿार, इन्हनि खे कीअं हैंडल करणो आहे, इन्हनि खे कीअं पढ़ाइणो आहे? असल में छा आहे, असांजे दौर में असां यानी मां अञा बि पंहिंजे पेरेंट्स सां आई कॉन्टेक्ट मेंटेन न करे सघंदसि। यानी मुंहिंजी माउ ॻाल्हाईंदी या मुंहिंजो फादर ॻाल्हाईंदो त मुंहिंजी एतिरी ज़रूरत न थींदी कि मां अखियूं अखियुनि में विझी करे ॻाल्हायां या को वापसि जवाब औलाद वांगुरु। यानी हुननि जेको चयो त हा ठीकु आहे, जेको बाबा चयो, जेको आहे। पर हाणे उहो दौर न आहे। असांजा ॿार माशाअल्लाह सां मां त ॾिसां थी कि असांखां 2 हथ अॻिते आहिनि। यानी हू असां सां आर्ग्यू करे सघनि था। यानी असांजे पॉइंट ऑफ व्यू खे हू आर्ग्यू करे उनखे असांखे ॿुधाए सघनि था कि केरु सही आहे, केरु ग़लति आहे। त इन दौर में उन्हनि ते कोई फोर्स नथो करे सघिजे। बाक़ी इहो आहे कि असां उन्हनि खे सहूलियत ॾेई सघूं था, उन्हनि खे फैसिलिटेट करे सघूं था। बाक़ी हुननि जी पंहिंजी चॉइस हुअणु खपे त हू कहिड़ी फील्ड में वञणु था चाहिनि, छा था करणु चाहिनि। ऐं हू बि हाणे ॾिसो न, दुनिया जेको सिर्फ़ु हिकिड़े हथ ते अची बीह रही आहे। यानी तव्हां वटि दुनिया भर जी इंफॉर्मेशन आहे, तव्हांजी पाम ते आहे। तव्हां गूगल में वञो, तव्हांखे हर इंफॉर्मेशन मिले थी, हर शइ खे तव्हां एक्सपोज़ड आहियो। त ॿार त हिन ॻाल्हि में असांखां वधीक होशियार आहिनि। यानी इलाही शयूं अहिड़ियूं हूंदियूं जेके मूंखे करणु न ईंदियूं आहिनि, पर मुंहिंजे ॿारनि खे ईंदियूं आहिनि। हू चवंदा आहिनि अम्मी असां था करे ॾियूं। त हू असांखां वधीक इन्हनि ॻाल्हियुनि में अॻिते आहिनि। त हाणे ॿारनि सां यानी फ्रेंडली रहणो थो पवे। उन्हनि खे असां फैसिलिटेट पूरो कयूं था, उन्हनि खे असां गाइड पूरो कयूं था। वधीक वधीक हुननि जो पंहिंजे डॉक्टर नुसरत, जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॿार तेज़ आहिनि, IQ लेवल जी बि ॻाल्हि अची वई, त IQ लेवल ते बि असां इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं एज़ अ डॉक्टर। पर असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु, कहिड़े शहर खां? जी, सजाद अली काज़ी ॻाल्हायां थो, जैकाबाद खां। अदब अली कार चवंदासीं। प्रोग्राम सुबह महिराण में कीअं पियो लॻे प्रोग्राम? तमामु बहितरीन, तमामु इंजॉय कयूं पिया असां प्रोग्राम खे तव्हां जेके। अच्छा, अॼु जी का ख़ासि ॻाल्हि? अॼोको असांजो जेको प्रोग्राम आहे हुन में डॉक्टर बि मौजूदु आहिनि, वरी सिंगर बि मौजूदु आहिनि, छा चवणु चाहींदा? जी, सिंगर भी तमाम प्यारा आहिनि, डॉक्टर भी माशाल्लाह सां तमाम जेकी आहे त उहा पढ़ियल लिखियल होशियार ॾाढी लॻे थी। मुंहिंजी वाइफ खे पीरियड्स जो थोरो मसइलो आहे, उन मां बदिलाइणो आहे डॉक्टर सां थोरो। जी 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 जी, ॿुधनि थियूं, ॻाल्हायो।
हाँ लाइव हले थी। जी जी लाइव कॉल आहे, तव्हां ॻाल्हायो। हाँ उनकी जो कौन पीरियड्स में तकलीफ थी मतलब के ईंदा न लेट ईंदा पर 15-15 ॾींहं के न मेंसेस कान था अचनि। अच्छा लेट ऐं ॿियो वरी पेन फील थिए थो। हलो सही आहे, थैंक यू अवां कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया। असां हलंदासीं कमर्शियल ब्रेक जी तरफ़, उन खां पोइ असां अदा अवां जे सवाल जो जवाब ॾींदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। डॉक्टर नुसरत साहिबा जीअं त असांजा कॉलर बि उन्हनि बि कॉल कई, उन्हनि जो बि सुवाल हो, वरी असांजी बि जेका पहिरीं वारी कचहरी जेका कंटिन्यू हुई, पर असां चाहींदासीं त पहिरियां अदा असांजा जेके जेकाबाबाद खां हुआ उन्हनि सवाल कयो, उन्हनि जे जवाब। अदा जो सवाल ऐं गौर सां ॿुधो। असल में जेके माहवारी जा मसइला थियनि था न उन्हनि जी सम्झो कि ॾाढी डिफरेंट नोयत थिए थी ऐं हिकिड़ी औरत खां ॿी औरत ताईं उन्हनि जा यानी सबबु मुख़्तलिफ़ थी सघे थो। जेको अदा ॿुधाइनि पिया कि उन्हनि खे माहवारी चढ़ी अचे थी, यानी 15-15 ॾींहं थी वञनि था पोइ अचे थी ऐं सूर थिए थो, त उन जे लाइ कुझु ज़रूरी रिपोर्टूं थियनि, उन खां पोइ ई उनजो फ़ैसिलो करे सघे थो। असल में घणा इम्कान हूंदा आहिनि कि हार्मोन जा मसइला थियनि, हार्मोन जी जेके घटि वधाई थी वञे जिस्म में, असांजे खून में उन्हनि रतूबतनि जी कमी या बेशी जे करे इहे मसइला थी सघनि था। त जेकॾहिं अदा खे सोलो पवे त उते ई पंहिंजे शहर में कंहिं सुठी गाइनी जी डॉक्टर खे हिकिड़ो दफ़ो चेकअप कराए पोइ उन खां पोइ उनजूं रिपोर्टूं कुझु थींदियूं, हार्मोन जा टेस्ट, जंहिंमां ख़बर पवे कि उनजी सबबु छा आहे। छो त सबबु मुख़्तलिफ़ थी सघनि था, त इन लाइ ईअं यानी इनखे ईअं ट्रीट नथो करे सघिजे जीअं बुखार खे पाण ट्रीट कंदा आहियूं कि पैनाडोल खाई छॾियो त सही थींदो। हा सूर जे लाइ पैनाडोल गोरी खाई सघनि था, पर छो चढ़ी अचनि पिया इन जे लाइ ॾिसणो पवंदो ऐं इन जे लाइ चेकअप बि थींदो। कुझु हार्मोन जी गड़बड़ जेका हूंदी आहे, उन्हनि जी ख़राबी हूंदी आहे, उहा चेकअप ते बि पतो पइजी वेंदी आहे। स्पेशली जेके ख़ानदान में जेकॾहिं बीमारी आहे शुगर जी, मिठा पेशाब आहिनि, या औरत खे पाण खे बीमारी आहे, या वज़न जेको आहे सो नॉर्मल खां ज़्यादा आहे, या उमिरि जे उन हिसे में आहे जंहिंमें हार्मोन्स जी ख़राबी जा इम्कान आहिनि, त इहे सभु शयूं मिली करे ऐं मेंसेस जा प्रॉब्लम्स करे सघनि था। हाणे ईअं आउं नथी चई सघां कि हीअ दवा खाई छॾियो त सही थी वेंदा। हा पंहिंजी खुराक बहितर रखनि, मिठाण घणो इस्तेमालु न करनि, जेकॾहिं वज़न जी ज़्यादती आहे त वज़न खे घटि करण जी कोशिशि करनि। घर में ई 15-20 मिंट जेकॾहिं तेज़ क़दम वॉक कंदा त उन सां बि महीने ॾेढ जे अंदरि सुठो फ़र्क़ु पइजी वेंदो ऐं उन सां बि हार्मोन जे दुरुस्त थियण जा इम्कान वधी था वञनि। ऐं जेकॾहिं शुगर मतिलबु सफ़ा वधियल न आहे ऐं पर यानी मथी लेवल खे अची पुॼण वारी आहे त उन में बि कमी थी वेंदी। त इन जे लाइ कोशिशि करनि कि सब्जियूं ज़्यादा इस्तेमालु करनि ऐं फ्रेश फ्रूट्स इस्तेमालु करे सघनि था। बाक़ी चिकनाई वारा खाधा, सणभ वारा खाधा, घणा जेके भुनियल तरियल शयूं इहे अवॉइड करनि ऐं मिठाण स्पेशली जेका खंडु आहे न, खंडु इहा शइ अवॉइड करनि। त उन सां हिननि जे वज़न में कमी ईंदी त उमीद आहे कि इहो बहितर थी वेंदो। ॿियो वधीक बहितर आहे कि जेके वेझो डॉक्टर हुजनि त उन्हनि खे चेकअप बि कराइनि ऐं जेके रिपोर्टूं ज़रूरत हुजे त उहे बि थियनि, त पोइ हिननि जो मसइलो इनशाला हल थी वेंदो। अच्छा मतिलबु डॉक्टर हिकिड़ो ॿियो बि आहे त टाइम ते मानी न खाइणु, मसलन नाश्तो न कयो त ॿिनि पहरनि जी मानी खाई छॾी, वरी ॿिनि पहरनि जी बि जेकॾहिं टाइम ते न खाधी, कॾहिं हिकिड़े ॾींहुं 12 बजे खाधी त ॿिए ॾींहुं असां 3 बजे खाई छॾी, त इहो बि बिल्कुलु तव्हां सही इहो मतिलबु हिन ते पॉइंट आउट कयो आहे। ज़ोया असल में छा आहे, हिकिड़ो ट्रेंड अहिड़ो चेंज थी वियो आहे। पहिरियों दौर हूंदो हुयो जॾहिं सुबुह जो सवेरे सभई माण्हू उथंदा हुया, पंहिंजी रूटीन खे लॻंदा हुया ऐं जेको असांजो फिज़िकल वर्क हूंदो हुयो न उहो ॾाढो ज़्यादा हूंदो हुयो। माना हिकिड़ो कमु करणो पवंदो, सुबुह जो उथो, तव्हां पंहिंजे घर जी सफ़ाई खे लॻी वञो, वॾा घर हूंदा हुया, खुलियल माहौल हूंदो। हाणे शयूं बिल्कुलु उनजे उबतर थी वियूं आहिनि, घर नंढड़ा थी विया आहिनि, सहूलियतूं ज़्यादा थी वियूं आहिनि ऐं ॿियो हिकिड़ी इहो बि थी वियो आहे कि राति भर माण्हू जागनि था ऐं पोइ सुबुह जो सुम्ही था रहनि। पोइ हाणे छा आहे कि राति भर तव्हां जागंदा त अल्लाह ताला तव्हांजे दिमाग़ में हिकिड़ो वॉल क्लॉक लॻायो आहे जंहिंखे असां पीनियल ग्लैंड चवंदा आहियूं। उन पीनियल ग्लैंड खे ख़बर हूंदी आहे कि हाणे ॾींहं जी रोशनी आहे त मूंखे ही हार्मोन्स ॾियणा आहिनि, हाणे राति आहे त मूंखे ही हार्मोन्स ॾियणा आहिनि। तव्हां राति भर जागंदा हू तव्हांखे ॾींहं जा हार्मोन्स ॾींदो, तव्हां ॾींहं जो सुता पिया हूंदव त राति जा हार्मोन्स कढंदो। इतां ई डॉक्टर मुंहिंजी ॻाल्हि खे इंटरप्ट कयूं था, कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केर आहिनि असां सां गॾु? अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा? प्रोग्राम बिल्कुलु सुठो आहे, ॾिसी करे
अॼो कोई प्रोग्राम सुठो लॻे पियो? जी जी बिल्कुल। ॾिसो पिया। शाबाश कदर। सही सही। छा चवणु चाहींदा, अॼो कोई प्रोग्राम ख़ासि लॻे थो? कुझु चेंज आहे हिन में या न? बिल्कुल चेंज है। छा चेंजिंग आहे? सत्तल सरमत कलाम। अदा आवाज़ तव्हांजो क्लियर कोन पियो अचे। अदा महिरबानी तव्हांजी, ऐं असां कोशिशि कंदासीं अवां कॉल कई हिन प्रोग्राम में शामिल थिया, पर जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो त टीवी खां थोरो परे हुजो ऐं कोशिशि कयो त अवांजो आवाज़ हिते क्लियरली पहुची सघे, जीअं त अवां जीअं असांजी ॻाल्हि ॿोल सही तरीक़े सां थी सघे। अच्छा डॉक्टर, ॻाल्हि पहली त जी जी जेका तव्हां ॻाल्हि पे कई कि जी, जी। खाधो वक़्त ते नथो खाइजे, त उन सां तव्हांखे ॿुधाइण पे चाहियमि कि जेका रूटीन असां चेंज था कयूं जी, उन जी। सां जिस्म ते इलाही फ़र्क़ु थो पवे। ऐं ॿियो घणा माण्हू सुबुह जो नाश्तो कोन था करनि, सही। पोइ ॿिनि पहरनि जो खाधो न खाधो, पोइ राति जो मानी जेका आहे सा उहा सुठे तरीक़े सां पेट भरे खाइनि था, पोइ मानी खाई करे सुम्ही था रहनि। त इहो असांजे जेको खाइण जो सिलसिलो आहे इहो दुरुस्त न आहे। सही। नाश्तो ॾाढो सुठो करणु खपे, छो जो तव्हांखे सॼो ॾींहुं कमकार करिणो आहे। ॿिनि पहरनि जो बि तव्हां ठीकु खाओ, पर राति जो तव्हां मुख़्तसिर खाओ, छो जो तव्हांखे राति जो एॾो कुझु कमु करिणो न आहे। त जिस्म में खाई करे तव्हां उनखे यूज़ कोन कंदा त उहो तव्हांजे जिस्म में चर्बी जी सूरत में जमा थींदो, ऐं पोइ ज़ाहिर आहे तव्हांजी चर्बी वधंदी, तव्हांजे जिस्म में पोइ तव्हां बीमारियूं वधनि थियूं। अच्छा निंड जो बि हिकिड़ी हिन में आहे त उहा बि प्रॉपर कोन था कयूं, पर असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केर किथां खां? जी अदी मां लारकानी खां थी ॻाल्हायां, मिस्टर गुलाम सरवर। अदी भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। छा चवणु चाहींदा, प्रोग्राम कीअं पियो लॻे? जी महिरबानी। जी मुंहिंजो डॉक्टर साहिब खां कुझु सवाल करिणो आहे। जी जी बिल्कुलु ॿुधनि थियूं, तव्हां कयो। हेलो। हेलो, जी जी ॿुधनि थियूं। जी भेण, जेको आहे मुंहिंजो नंढड़ो आहे, मूंखे हिकिड़ो नंढड़ो आहे, 34 साल में शुरू थियो आहे। जी जी। उन खां पोइ मूंखे थोरो जेके मेंसिस वारा नी जी जी। सीरस थी, उहे माना डेट खां अवल माना 8 ॾींहं 15 ॾींहं अची था वञनि। मूंखे इन बारे में उन्हनि खां सवाल करिणो आहे। ईअं माना सुठो थिए, जी जी। मुंहिंजो वज़न बि नॉर्मल आहे। सही। खाधो प्रॉपर खाईंदा आहियो? सही तरह सां खाधो खाईंदा आहियो? निंड सही कंदा आहियो? जी जी जी। हलो सही आहे, थैंक यू। अवां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। अवां जे सवाल जो जवाब असां बिल्कुलु डॉक्टर खां वठंदासीं, पर असां सां गॾु सिंगर बि मौजूद आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदासीं। प्रोग्राम सुबह महिराण में कीअं पियो लॻे सुमेरा अली तव्हांखे हिन प्रोग्राम में? सुबह महिराण। जी जी, थैंक यू। अच्छा सही। अवां बि प्यारा प्यारा आहियो ऐं माशाल्लाह सुठी ड्रेस पाती आहे, ॾाढा सुठा था लॻो। उमेद आहे ओड़ो ई सुठो असांखे गानो ॿुधाईंदा। हाणे छा ॿुधाईंदा, माइक खणो, लाइव ॿुधायो, लाइव। छा ॿुधाइण चाहींदा? कुझु सोचो, उनजी तयारी कयो, तेसिताईं असां डॉक्टर सां ॻाल्हायूं था, पोइ अव्हां खां पुछंदासीं, ॿुधंदासीं। असांजे व्यूअर्स वेट कनि था त सुमेरा अली जॾहिं सिंगर मौजूद आहे त पोइ ॻाए छो नथी। अच्छा डॉक्टर, जीअं त ॻाल्हि पए थी त निंड बि पूरी कोन थींदी आहे, जीअं हाणे बि अदी जो जेको सवाल हुयो लाड़काणे खां ॻाल्हाए पई, त इहो ई प्रॉब्लम जेकॾहिं ॾिसिजे त ऐं चवां पूरी सिंध खां कॉल्स ईंदियूं ऐं इहे ई मसइला आम जाम थी विया आहिनि जी हाणे। जी जी। हाणे अदी जा मूंखे लॻे पियो 2 मसइला आहिनि। हिकिड़ो त उन्हनि खे चए पई कि मूंखे मेंसिस जो मसइलो आहे, ॿियो जी जी मूंखे महसूस थियो कि हुननि खे ॿार जेको आहे सो 4 सालनि जो आहे, ॿियो ॿार कोन थियो आहे। जी त हू जी सम्झे पई कि शायदि मेंसिस जे मसइले जे करे मूंखे ॿार कोन पियो थिए। त ज़रूरी न आहे, असल में माहवारी जो हिकिड़ी नॉर्मल वेरिएशन बि हूंदी आहे, यानी जी जी। सभु सम्झंदा आहिनि कि असांखे फिक्स महीने जी तारीख़ ते अची वञे, त इहो ज़रूरी कोन्हे। अच्छा। मेजॉरिटी यानी अक्सरियत खे 28 ॾींहंनि ते मेंसिस वापसि अची वेंदा आहिनि औरतुनि खे, पर कुझु खे 20 ॾींहंनि ते बि अची सघनि था ऐं कुझु खे 35 ॾींहंनि ते बि अची सघनि था। जी। त जिन खे 20 ॾींहंनि ते ईंदा आहिनि, अक्सर करे उहे पेशेंट्स ईंदा आहिनि या उहे अदियूं ईंदियूं आहिनि, पोइ चवंदियूं आहिनि कि असांखे महीने में 2 दफ़ा था अची वञनि। जी। ऐं जिन खे 35 ॾींहंनि खां पोइ ईंदा त उहे चवंदियूं असांखे 1.5 महीनो थी थो वञे, त पोइ था अचनि। त 20 ॾींहं खां वठी 35 ॾींहंनि ताईं इहा नॉर्मल वेरिएशन आहे, यानी हिकिड़ी नॉर्मल साइकिल 20 ॾींहंनि जी बि थी सघे थी ऐं 35 ॾींहंनि जी बि थी सघे थी। हाणे उन्हनि 20 ॾींहंनि में जंहिं ॾींहं ते माहवारी शुरू थिए थी उन ॾींहं खां ॻणणो आहे।
सही। अक्सर करे अदियूं सोचंदियूं कि जहिड़े ॾींहुं ख़त्म थी आहे सही। हाणे ओड़े ॾींहुं खां ॻणणु शुरू कयूं त पोइ इहो लाज़मी न आहे, इन में थोरी वेरिएशन थी सघे थी, यानी डॉक्टर हफ़्तो घणियूं पहिरीं। ॻाल्हियूं आहिनि जी, जी। ऐं घणा सवाल आहिनि ज़हन में बि अचनि था ऐं वरी असांजे जेके लाइव कॉल्स अचनि थी उहे पुछनि था, इन्हनि ते अञा ॻाल्हि ॿोल जारी रहंदी ऐं असां सुमेरा खां वापसि अची करे सॉन्ग ॿुधंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। जी डॉक्टर साहिबा, जीअं ॻाल्हि ॿोल पे थी ऐं ॻाल्हियूं पिया हलियूं त ही जेको मेंस्ट्रुएशन साइकिल प्रॉब्लम आहे जी हा, काफ़ी हद ताईं वधी वियो आहे। बिल्कुलु त बिल्कुलु। इन में हिकिड़ो ॿी बि शइ आहे, आई थिंक लाड़काणे वारी अदी जो सवाल क्लियर जवाब ॾेई छॾियो या कुझु रहे थो? उन्हनि जो अञा मूं सम्झायो पे कि जी जी मतिलबु हू जेकॾहिं इहो सम्झनि था कि मूंखे हफ़्तो चढ़ी थो अचे त थी सघे थो उहो हुनजी नॉर्मल वेरिएशन हुजे। जी जी छो त ज़रूरी नाहे कि तव्हांजी सॼी ज़िंदगी माहवारी हिकिड़े ई तरीक़े सां हले। सही। उन में वक़्त सां गॾु उमिरि ॿार सां थियण खां गॾु। पोइ उमिरि सां गॾु तब्दीलियूं थी सघनि थियूं। थी सघे थो पहिरीं तव्हांखे 28 ॾींहंनि ते अचे ऐं पोइ ॿार थियण खां पोइ तव्हांजी साइकिल में थोरी घणी तब्दीली अची वञे। सही। ऐं ॿियो ॻाल्हि इहा कि ॿार न लॻण जी वजह ज़रूरी नाहे इहो मसइलो हुजे, को ॿियो बि मसइलो थी सघे थो। त उन जे लाइ अदी जो चेकअप थिए, अदी जूं कुझु रिपोर्टूं थियनि जंहिंसां अंदाज़ो लॻाइजे कि छा सबबु आहे जंहिंजे करे ॿार न पियो जी, थियनि। जी। लाड़काणे में ॾाढा सुठा डॉक्टर्स मौजूदु आहिनि, कंसल्टेंट्स आहिनि, प्रोफेसर लेवल जा डॉक्टर्स आहिनि। जेकॾहिं अदी खे सोलो पवे त हिकिड़ो दफ़ो उन्हनि खे ज़रूरु चेक कराए। बाक़ी माहवारी जे मसइले जे करे एॾो परेशान न थिए, इनशाला उहो को अहिड़ो इशू न आहे, सही थी अच्छा, वेंदो। ॿी हिकिड़ी शइ चवंदा आहिनि त खजूर खाइण सां बि माण्हू ठीकु थो थी सघे। अॼुकल्ह जेको आहे न मायूं हिक ॿिए खे घणा ॾस पियूं आहिनि, त छा था सम्झो इहो? यानी कहिड़ो मसइलो ठीकु थी सघे थो खजूर खाइण सां? पीरियड्स जो या मेंसेस वग़ैरह जो मसइलो थिए पियो, ईअं कोई अगरि लेट साइंटिफिकली थिए पई त उन सां तव्हां खारक खाओ त इन सां ई ठीकु थी वेंदा? इहो कोई साइंटिफिकली जी। मूंखे ख़बर न आहे इन जी, शइ जी। जी, बाक़ी हिकमत में कोई इहो शामिल हुजे त सही। पोइ मां हकीम त न आहियां। बाक़ी ईअं आहे कि खजूर खाइण सुठी ॻाल्हि सही। आहे, छो जो खजूर हिकिड़ी सम्झो फुल डाइट आहे। सही। जेकॾहिं तव्हां ॾींहं जो सुबुह जे टाइम ते या शाम जे टाइम ते 4-5 खजूर खाओ था त तव्हांखे खून जी कमी बि कोन थींदी, छो त हुन में आयरन हूंदी आहे। जी, जी। ऐं उन में तव्हांजो ग्लूकोस लेवल बि मेंटेन रहंदो, तव्हां उन में मोटा बि कोन थींदा, छो त हुन में काई अहिड़ी फेट वारी शइ कोन्हे। त खजूर खाई सघिजे थी, बाक़ी माहवारी सही थींदी या न थींदी इहो किथे अच्छा, निर्भर मतलब करे। मौसम ते डिपेंड करे थो। मसलन हिते गर्मी आहे, असांखे थधे मौसम में वञूं था, या हिते अगरि थधि आहे कीअं असां गरम मौसम में वञूं था, जेको मौसम असां पहिरीं न ॾिठो आहे हुन सां छा इहे वेरिएशन अचनि थियूं? बिल्कुलु अची सघनि थियूं, छो त ॾिसो जेका माहवारी आहे उन जा जेके हार्मोन्स निकिरनि था जी, उहे जी। तव्हांजे ब्रेन मां निकिरनि था। अच्छा। सही आहे, दिमाग़ मां निकिरनि था। हाणे जेका शइ खे तव्हांजे दिमाग़ ते असर अंदाज़ थिए थी त उन सां बिल्कुलु फ़र्क़ु पवे थो। ऐं गर्मी ऐं सर्दी जो सिधो जेको कंट्रोल आहे उहो बि तव्हांजे ब्रेन खां थींदो आहे, ठीकु आहे न? त इन लाइ थी सघे थो, पर उहे आर्ज़ी हूंदा आहिनि, अहिड़ा का माना मुस्तक़िल हलण वारा न आहिनि। घणो टेंशन वठणु, डिप्रेस थी वञणु, बिल्कुलु इन जो त सिधो तालुक आहे। डिप्रेशन बज़ाते ख़ुदि, डिप्रेशन जूं मेडिसिन्स, इहे ॿई माहवारी जा मसइला। यानी कोई डिप्रेशन में आहे ऐं उनजो इलाज हले पियो त उन जूं जेके दवाऊं आहिनि उन्हनि सां बि माहवारी जा मसइला थी सघनि था। सही, ॾाढी बहितरीन ॻाल्हि कयो। ऐं असांजूं ॻाल्हियूं ईअं ई हलंदियूं रहंदियूं, ईअं ई असांजे जेके व्यूअर्स आहिनि असांजी कोशिशि रहंदी त उन्हनि खे इन्हनि सवालनि जा जवाब मिलंदा रहनि। पर असां सुमेरा अली ॾे हलंदासीं, गानो ॿुधंदासीं। छा ॿुधाइणु चाहींदा हाणे? जी जी बिल्कुलु, पेश कयो, बिस्मिल्लाह कयो। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। ही केरु असांजे त अंदर में पियो ॿोले, अंदर में पियो ॿोले, ही केरु असांजे त अंदर में पियो ॿोले, अंदर में पियो ॿोले, अंदर में पियो ॿोले, अल्लाह जे, अल्लाह जे, अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आ। वाह,
पंहिंजो त आहे पाण ॾितल यार खे सजदो, ॾितल यार खे सजदो, पंहिंजो त आहे पाण ॾितल यार खे सजदो, ॾितल यार खे सजदो, ॾितल यार खे सजदो। हिन हमदम हमराज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन हमदम हमराज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। तमाम खूबसूरत, तमाम बेहतरीन सुमेरा अली, ॾाढो सुठो आवाज़ है अवां जो। अच्छा भला किथां सिखिया हासिल कई? हिन जी के उस्ताद हूंदा या पंहिंजो ई शौक़ हुयो? अच्छा माशाल्लाह, पोइ बाबा सां उन्हनि जी तव्हांखे जेका सपोर्ट रही उतां ई तव्हां सिखिया हासिल कई। अच्छा तमामु बहितरीन। असां सां गॾु कॉलर बि मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो सॉरी, अवां जी कॉल जेको असां रिसीव न करे सघियासीं, कॉल ड्रॉप थी वई। कोशिश कयो वरी कॉल तव्हां करे सघो था। अवां जी शमूलियत असांजे प्रोग्राम खे अञा बहितर खां बहितर, ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बणाए थी। सुमेरा अली असां सां मौजूद आहिनि, सिंगर। अच्छा सुमेरा अली, जीअं त ॻाल्हि कई अव्हां खे पंहिंजे बाबा जी सपोर्ट आहे, उहे अव्हां खे सेखारनि था, त कहिड़ियूं ॾुखियाइयूं आहिनि जेके पेश अचनि थियूं? ज़ाहिर आहे हिकिड़ो सिंगिंग जॾहिं माण्हू सिखंदो आहे त लफ़्ज़ खे उच्चारण बि ॾुखियो हूंदो आहे, त कीअं उच्चारजे, कीअं सिखिया हासिल कई, छा तव्हां महसूस कयो था, त कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे मुंहुं ॾियणो थो पए? बिल्कुलु बिल्कुलु, पर इहा कुदरती दात बि आहे। सही सही। अच्छा माइक खे थोरो मथे खणोसि। सही, तमामु बहितरीन। अच्छा भला पोइ हीअ जेका सिंगिंग जो जेको शौक़ु अव्हां खे जाॻियो, उहो कहिड़ी उमिरि में, वरी सिखिया कॾहिं हासिल करणु लॻा अव्हां? मां 10 सालनि जी हुअसि। अच्छा। ऐं पोइ मूंखे शौक़ु थियो, अबू मुंहिंजो ॻाईंदो हो, पोइ मूंखे बि शौक़ु थियो आउं बि ॻायां। पोइ बसि मूं अबू खे पंहिंजो आवाज़ ॿुधायो ऐं अबू चयो बसि तोखे शौक़ु आहे त पोइ ॻा। अच्छा केतिरी देरि ताईं रियाज़ कंदा आहियो? मां 2 घंटा। कहिड़ो टाइम हूंदो आहे जंहिं टाइम रियाज़ बहितर आहे करणु? सुबुह जो टाइम। अच्छा सुबुह जो टाइम। सही। पोइ भला हीअ सूफ़ी कलाम ही हूंदा आहिनि या ॿिया कलाम बि के ॻाईंदा आहियो? न सूफ़ी बि हूंदा आहिनि, दुनियादारी मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते, दुनियादारी जे हवाले सां। अच्छा तमामु बहितरीन। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेके शामिल आहिनि, डॉक्टर आहिनि, सिंगर आहिनि। असां कलाम बि ॿुधूं पिया, वरी असां सां जेको डॉक्टर मौजूद आहिनि उहे बि सुठा सुठा असांखे असांजे सवालनि जा जवाब ॾियनि पिया। नाज़रीन नवां प्रोग्राम में शामिल थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210285 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। जी डॉक्टर, जीअं त पहिरियां असां ॻाल्हि पई कई IQ लेवल जी, त IQ लेवल हाणे ॿारनि में ॾिसो था, तव्हां ॿुधायो पिया त असां इलाही ओबीडियंट हूंदा हुआसीं, पंहिंजे पेरेंट्स जे साम्हूं अखियूं झुकाए करे ॻाल्हाईंदा हुआसीं। हाणे वरी ॿार जेको आहे न आर्ग्यू कनि था, त हाणे छा था सम्झो? हिकिड़ो त ॿार मूं घणो ॾिसां पई त तेज़ आहिनि, अवां असां सभु ॾिसूं पिया त 21वीं सदी जा जेके ॿार आहिनि, हाणे छा था सम्झो त IQ लेवल जो डिफरेंस आहे 20वीं सदी ऐं वरी 21वीं सदी में? IQ त नथो चई सघे, पर रवैयनि जो डिफरेंस आहे। सही। ॾिसो हाणे जा ॿार, हिन सदी जा जेके ॿार आहिनि, मिसाल असांजी तरबियत थी त असांखे सवाल करण जी इजाज़त कोन हूंदी की असां सवाल करे सघूं। यानी असांखे इहा न को स्कूल में इजाज़त हूंदी हुई, न कोई वरी घरनि में असांखे अहिड़ी इजाज़त हूंदी की हरू जा सवाल कयूं। ऐं जेकॾहिं कोई ॿार कंदो बि हुयो त हुनखे टोकियो वेंदो हो की एॾा सवाल करणी, वॾनि जे साम्हूं नाहे ॻाल्हाइबो, एॾा सवाल नाहिनि कबा। पर हाणे ईअं नाहे। हाणे तव्हां स्कूलनि में बि ॾिसंदा त इनखे ॿारनि खे इनकरेज कयो वेंदो आहे की तव्हां क्वेश्चन कयो। ऐं घर में बि तक़रीबन इहो ई माहौल आहे की ॿारनि खे इनकरेज कयो वेंदो आहे की क्वेश्चन कयो। त जेको सवाल करण जी सलाहियत कंहिंमें तव्हां पैदा कयो था न, मतिलबु उनजे तव्हां
माइंड में हिकिड़ो तव्हां रिसर्च करण जी हिकिड़ी सलाहियत प्रोड्यूस था कयो जेको सवाल कंदो उहो ई उनजो जवाबु ॻोल्हींदो त हीअ जेको असां चवंदा आहियूं न वाए वॉट इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे ऐं इहो इनकरेज करणु खपे बिल्कुलु इहो इनकरेज थींदो त ॿारनि में यानी अॻिते उनजा जवाब ॻोल्हण जी थींदी ठीकु आहे इन विच में तव्हां जेको आइंस्टाइन जी ॻाल्हि पियो कयो त उनजो IQ ॾाढो ज़्यादा हुयो त उनखे ॾिसो हिकिड़ो एप्पल किरियो त उन सोचियो की इहो छो किरियो आहे हा न उहो छो किरियो खां पोइ हुन इहो ईजाद कयो वञी करे ॻोल्हियो की ग्रेविटी आहे जंहिंजे करे ईअं थिए पियो त सवाल ई असल में साइंटिफिक एक्सपेरिमेंट जो ऐं उनजो जवाबु ॻोल्हण जो हिकिड़ो रस्तो आहे ॿारनि खे ज़रूरु इनकरेज कजे उन सां ई ॿारनि जी IQ लेवल वधे थी नंढपण खां ई जेकॾहिं ॿारनि खे अहिड़ो माहौल ॾिजे जंहिंमें हू सवाल पुट करे सघनि त पोइ उन सां हुननि जी सलाहियत इनक्रीज़ थींदी ऐं IQ ज़रूरु वधंदो ॿियो ॾिसो खुराक इलाही बहितर थी वई आहे माण्हुनि खे इलाही अवेयरनेस अची बि वई आहे इन शइ जी अञा बि कुझु असां वटि मिसकनसेप्ट्स ऐं मिथ्स आहिनि पर घणो करे यानी हिकिड़ी ओवरऑल ॾिठो वञे त खाधे खाइण जी जेका हिकिड़ी अहमियत आहे उहा बि वधी वई आहे ऐं खाधा कहिड़ी तरह सां यूज़ करणु खपनि कहिड़े टाइम ते यूज़ करणु खपनि ऐं कहिड़ा कहिड़ा खाधा असांखे खाइणु खपनि इन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सुमेरा अली ॾे हलंदासीं उन्हनि खां असां गानो ॿुधंदासीं हाणे छा ॿुधाईंदासीं व्यूअर्स खे सुमेरा जी 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 अच्छा माइक तव्हां खणो शोर माइक सही वो मां तव्हांखे ॿुधाईंदमि जी जी बिल्कुलु ॿुधायो जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं ही रुगो वाखाण जिन बे लाबनियूं मेहराण जूं जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं ही रुगो वाखाण जिन बे लाबनियूं मेहराण जूं सुर मां विझी ॾे फणियूं पाणीअ भरण लाइ पदमणियूं गॾे जो हलनि पंज सत ॼणियूं हेॾनि कंधनि सां कामड़ियूं किन खे नथो किन विझणा सिर ते समूरियल सेनड़ा गुजरनि भरिया पाणीअ घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा हू लाड माल ॾंदियूं अचनि हू लाड माल ॾंदियूं अचनि ॾिस लाडलियूं मेहराण जूं जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं ही रुगो वाखाण जिन बे लाबनियूं मेहराण जूं वाह जे बोलियूं जिन जो बुरन था चंग तर चालन चुरन या साज कहते हथ सुरन या रूह तां बर्फू भुरन या गीत पियो को गाई जे आवाही पई वर झाई जे या लहर पई टकराए जे पार पई परणाए जे चेट में चुड़ भुण थियूं कन्या चेट में चुड़ भुण थियूं कन के चागलियूं मेहराण जूं जन्नतिल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं ही रुगो वाखाण जिन बे लाबनियूं मेहराण जूं ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो हाणे सिंध जी कहिड़ी ॻाल्हि कजे कहिड़ी नेमत खे जेको आहे न ठुकराइजे जीअं क़ुर पाक में बि आहे त फबे आला रब्बी को मा तो कज़िबान असांखे माशाअल्लाह अल्लाह साईं घणा जेको घणनि नेमतनि सां नवाज़ियो आहे त असां शुक्रानो करे जेकॾहिं सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ंदा रहूं शुक्रानो कंदा रहूं तॾहिं बि इहो घटि आहे त तमामु बहितरीनु तमामु ख़ूबसूरत असांजी सिंध आहे ऐं ॾाढो सुठो अव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठे अंदाज़ सां जेको गाने खे परफॉर्म कयो असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु आहिनि असां सां गॾु? तव्हांखे मुबारक हुजनि। मां ख़ैर थी ॻाल्हायां ख़ैर मुबारकूं। हैदराबाद में तव्हांखे गॾु मुबारक हुजनि। प्रोग्राम तव्हांजो तमामु बहितरीनु हूंदा। थैंक यू ऐं माशाल्लाह सुठो टाइम तव्हां ॾींदा ॿुधंदड़नि खे। सही, ऐं थैंक यू। जेके त मुंहिंजो जेको आहे डॉक्टर नुसरत सां सुवाल आहे। जी जी पुछो। जेको आहे डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे जेके काफ़ी छोकिरियूं हुननि खे शिकायत हूंदी आहे जॾहिं पीरियड्स थींदा आहिनि त उहे ॾींहं हुननि खे उठियूं ऐं हुनजी तबियत ख़राबु तमामु। जी जी। ऐं शख़्स जेको आहे तकलीफ़ में हूंदियूं इलाही खतरो पेन रहंदो अथनि हुनजो रीज़न छा हूंदो? ठीकु आहे न। जेको आहे ॿियो वरी हुननि खे जलींदा आहिनि त तव्हां जेको आहे गोश्त या मच्छी न खाओ। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे या न? केतिरी हद ताईं? ठीकु आहे। जी जी बिल्कुलु। हा ॿियो वरी जेको अची चवे थी त जेको आहे रोज़ानी रेग्युलरिटी सां सुबुह जो उथे माण्हू टई टाइम मानी सही टाइम ते खाए विए। पर जेकॾहिं इहे सर्विस वारा ई आहिनि उन्हनि खे वरी जेको आहे सैटरडे संडे या फ्राइडे 3 ॾींहं मोकल मिलंदी आहे त उन्हनि में वरी उनजी टाइम जी चेंज अची वेंदी आहे। त 10 बजे उथंदा या 12 बजे उथंदा सॼी टाइमिंग चेंज थी वेंदी आहे। खाधे खाइण जी शइ जेको आहे चेंज थी वेंदी आहे। ॿियो तव्हांखे बि मुंहिंजे ख्याल में मालूम हूंदो जेका बहितरीन डॉक्टर आहियो। जी जी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इन जे बारे में ॿुधायो त उन्हनि खे इन्हनि शयुनि जो कहिड़ो असरु पवंदो। सही आहे न? सही, ठीकु आहे। इहे 2-3 जेके सवाल आहिनि जी जी जे बारे। ॿियो वरी जेको शादियूं थियनि थियूं अॼुकल्ह वॾी एज में जीअं 30 साल जी थी त हुनखे पहिरीं जेको कंफ्यूज़ करे छॾींदा त तव्हांखे ॿार न थींदा छोकिरियुनि खे या को वाकई इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे पंहिंजी जाइ ते या ईअं ई आहे? हिन जे बारे में थोरी रोशनी ॾिना महिरबानी। ठीकु आहे, थैंक यू सो मच तव्हां कॉल कई हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी डॉक्टर इहो त असांजे ज़हन में पहिरियां ई सुवाल हो त खाधनि जे हवाले सां बि घणो जेको आहे न हूंदो आहे त हीउ खाधो न खाइणु खपे, हीअ खाधो न खाइणु खपे। जीअं फिश थी वियो, वाङण थी विया या खीर थी वियो त कॾहिं ऑपरेशन खां पोइ सर्जरी खां पोइ बि अहिड़ियूं शयूं नथियूं खाई सघजनि। जीअं अदी हाणे सुवाल कयो न हुन में त उन अदी त घणा ई सुवाल काफ़ी पुछा आहिनि जेके उन्हनि जे जवाब में ऐं मुंहिंजे सुवाल में। जी जी। त अच्छा अदी जा पहिरीं सवालनि जा जवाब ॾियणु चाहींदसि। हा हिकिड़ो त चवनि पिया की मेंसिस जे दौरान तबियत जेका आहे सा छोकिरियुनि जी ख़राब थिए थी, डाउन थी वञे थी ऐं ॿियो सूर थिए थो। अच्छा ॾिसो इहो जेको सूर आहे इन में यानी 70% कोई वजह नाहे हूंदी। इनखे असां चवंदा आहियूं प्राइमरी डिस्मेनोरिया। जेको प्राइमरी डिस्मेनोरिया हूंदो आहे उन में जॾहिं पीरियड्स थियनि था न त यूट्रस जेको आहे उहो थोरो चइजे की उन में हिकु तरह सां मरोड़ पवंदो आहे जंहिंजे करे उहो सूर पवंदो आहे। उनजे लाइ सिंपल कोई बि पेन किलर खाई सघिजे थो। उनजो बेस्ट तरीक़ो आहे जेको यानी सम्झो स्टडीज़ में प्रूव थियो आहे त छोकिरियूं इहे जेकॾहिं वॉक करनि, साइकिलिंग करनि या रस्सी कुॾनि या योगा करनि, एरोबिक डांस करनि त उन सां इन्हनि जो डिस्मेनोरिया ख़तमु थी वञे। जी जी। पोइ उहा रूटीन रखनि ऐं पीरियड जे दौरान बि ज़रूरु करनि। असां अक्सर करे माइरूं वठी ईंदियूं आहिनि छोकिरियुनि खे पंहिंजे नियाणियुनि खे त पोइ चवंदियूं आहिनि की पीरियड जे दौरान कीअं हिननि खे असां इहो करायूं, पीरियड जे दौरान त न कराइबो न। त ईअं नाहे यानी रूटीन त हुजे पर पीरियड जे दौरान बि ज़रूरु करनि। छो त ॾिसो यूट्रस बि हिकु तरह सां मसल ई आहे। ठीकु आहे। जीअं बाक़ी मसल में को पठो तव्हांजो चढ़ी पवे त सूर कंदो आहे न, ईअं यूट्रस में बि सूर थींदो आहे। ऐं जॾहिं को अहिड़ो थींदो आहे त पोइ चवंदो एक्सरसाइज़ कयो त नसूं ढरूं थींदियूं त हे बि ईअं ई आहे। यानी एक्सरसाइज़ कंदियूं त इहो बहितरु थींदो। ठीकु ॿियो ईअं करे सघनि थियूं की काई सिंपल सूर जी गोरी जीअं पैराडोल या कॉन्स्टेंट फोर्ट खाई सघिजे थी त जीअं वक़्ती फ़ाइदो अची वेंदो। प्लस उनखे वार्म फॉर्मेंटेशन करे सघनि था। यानी जीअं चइजे की गरम पाणी जी बोटल खणी करे पेट जे हेठिएं हिसे ते टकोर करनि त उन सां बि काफ़ी बहितरु थींदो। या चेल में सूर थो थिए त चेल ते बि टकोर करे सघे थो, उन सां बहितरु थींदो। पर बहितरीनु इलाजु आहे की एक्सरसाइज़ करनि या रस्सी कुॾनि, साइकिलिंग करनि, स्विमिंग इन जो बहितरीनु जेका आहे सा ट्रीटमेंट यानी फिज़िकल एक्टिविटी हिकिड़ी शइ आहे। ॿियो हू चवनि पिया की इन्हनि में कुझु खुराक जेका आहे सा न खाइणु खपे। ईअं कोन्हे, जेतिरी सुठी खुराक खाईंदी ओतिरी हुनजी सिहत सुठी रहंदी। ॾिसो इहो दौर अहिड़ो आहे जंहिंमें तव्हांजे जिस्म में हिकिड़ो मरहलो प्रोसेस हले पियो। ठीकु उन में तव्हांखे वधीक सुठी खुराक जी ज़रूरत आहे। अच्छा डॉक्टर जेकॾहिं असां फूड ते ॻाल्हायूं, जेकॾहिं खाधे ते ॻाल्हायूं त इहो वास्ट टॉपिक थी वेंदो। असां ब्रेक खां पोइ अची करे वरी इन ते ऐं अदी ॿिया जेके 2 क्वेश्चन्स पोयां कया उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन हिन प्रोग्राम में मेहमान शख्सियतूं बि असां सां शामिल आहिनि। असांजी जेका पहिरीं महिमान आहिनि से डॉक्टर नुसरत निज़ार आहिनि,
निसार ऐं कंसल्टेंट गाइनकोलॉजिस्ट लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो में। असांजी जेका ॿी महिमान आहिनि से सिंगर आहिनि सुमेरा अली। असांजूं ॻाल्हियूं थियनि पियूं, ज़ाहिर असांजे जेके लाइव कॉलर्स आहिनि उहे बि असां खां काफ़ी सवाल पुछनि पिया, उन्हनि जा बि असां जेको जवाबु ॾियण जी कोशिशि कयूं पिया। त असांजी जेका अदी हुई जी कमर्शियल खां पहिरीं उन्हनि जेका कॉल कई ऐं सवाल कया, हुननि में हिकिड़ो उन्हनि जो इहो बि सवाल हो त खाधो हिननि डेज़ में पीरियड्स वारे डेज़ में या जॾहिं मेंसिस हूंदा आहिनि तॾहिं न खाइण ॾिनो ईंदो आहे त हीअ खाधो न खाओ या हीअ छा ईअं आहे न खाइजे या साइंटिफिकली ईअं कोन्हे, बल्कि सुठो खाधो खाइणु खपे। जीअं पहिरीं बि ॿुधायो त सुठो खाधो खाईंदा त उन्हनि जो इम्यून सिस्टम वधंदो, मदाफ़ियत बहितर थींदी। ठीकु आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायो कि इन दौरान एक्सरसाइज़ बि ॾाढी इंपॉर्टेंट आहे। अदी जो हिकिड़ो ॿियो ॾाढो सुठो सवाल हुयो, मां उनखे बि जवाबु ॾियणु चाहींदसि। उहो हुननि जो हुयो कि जेकॾहिं हाणे अॼुकल्ह ट्रेंड थी वियो आहे, ज़ाहिर आहे छोकिरियूं कैरियर ओरिएंटेड थी वियूं आहिनि, हू चवनि थियूं असां पहिरीं पढ़ी वठूं, उन खां पोइ असांजी शादी थिए त इन दौरान इहे 30+ एज थी वञे थी। त उन खां पोइ जेकॾहिं शादी थिए थी त उन्हनि खे घणो करे इहो मिसगाइड कयो थो वञे कि तव्हांखे प्रेगनेंसी कोन थींदी या ॿार न लॻंदो। ॾिसो किताब में या रिसर्च में त इहो आहे कि 25 सालनि खां पोइ औरत जे यानी प्रेगनेंसी थियण जा इम्कान घटिजी वेंदा आहिनि, पर ईअं कोन्हे कि ॿार कोन थींदो, ॿार थी सघे थो, इन में कोई न आहे। त इन जे लाइ इहो टेंशन या हिकिड़ो वहम न विझणु खपे कि ॿार थींदो ई कोन, बिल्कुलु थी सघे थो। पर जेकॾहिं हिकिड़ो साल गुज़री वञे शादी खे ऐं ॿार न थिए त पोइ ज़रूरु जेको आहे सो डॉक्टर सां राब्तो कजे कि कोई रिपोर्टूं ज़रूरी हुजनि त उहे कराए वठिजनि। ऐं बाक़ी इहो न सोच रखणु जे खपे त ॿार न कंसीव कोन थी सघंदो, इहो न सोचणु खपे। सही। अच्छा, हाणे डॉक्टर ॿी हिकिड़ी शइ आहे त असां जूं जेके औरतूं उन्हनि जी हिकिड़ी इहा ज़हनियत आहे त हीउ थधो खाधो आहे हिन टाइम ते न खाइणु खपे, हीउ गरम खाधो आहे हिन टाइम ते न खाइणु खपे। छा था सम्झो ईअं आहे? कहिड़ा खाधा आहिनि जेके असांखे टाइम या कहिड़े टाइम खाइणु खपे? ॾाढो हॉट जेको आहे न टॉपिक, इहो हॉट सब्जेक्ट आहे जेको टच कयो आहे। असल में हर रोज़ आउं इन्हनि ॻाल्हियुनि ते पेशेंट सां ॻाल्हाईंदी आहियां, छो त हाणे अक्सर करे ईअं थिए थो त डिलीवरी थी वई, सीज़र थी वियो, त पोइ मां चवंदी आहियां पेशेंट्स खे कि ॾिसो खुराक जी कमी कोन्हे का, असां वटि किल्लत ऐं कमी आहे ॼाण जी, इल्म जी, शऊर जी। त हाणे एॾी सुठी सुठी खाधे पीते घरनि जूं नंढड़ियूं हूंदियूं आहिनि, छोकिरियूं हूंदियूं आहिनि, ऑपरेशन खां पोइ पाणी बंदि, खीर बंदि, पाणी गरम पाणी पीआरींदा उन्हनि खे, खीर बिल्कुलु बंदि आहे। छो? खीर टांकनि खे ख़राबु कंदो। ऐं कारनि मिर्चनि में ईअं जेको आहे सो जीअं मरीज़नि वारो बिल्कुलु जेके ICU में दाख़िल मरीज़ हुजनि उनखे खाधो खाराइजे, ओड़ो खाधो। ऐं मतिलबु हिकिड़ो जेसीं ताईं वञी करे टांका बिल्कुलु छुटी न वञनि त उन में 15 ॾींहं 3 महीना लॻी था वञनि, 3 हफ़्ता लॻी था वञनि, तेसीं ताईं उन्हनि जो खाधो खुराक सफ़ा बंदि थी थो वञे। असल में ॾिसो टांका ख़राबु थींदा जॾहिं इन्फेक्शन लॻंदो। ठीकु। ऐं इन्फेक्शन कहिड़े माण्हू खे लॻंदो? जंहिंजी मदाफ़ियत कमज़ोर हूंदी, जेको वीक हूंदो, उनखे जरासीम जल्दी हमलो कंदो। ऐं तव्हां पंहिंजो पाण खे खाधो खुराक बंदि करे वीक था करे, इम्यूनिटी लो था करे छॾियो। त आउं सभिनी खे एडवाइस कंदी आहियां कि खीर पीओ। ऐं इन ई छोकिरी खे ब्रेस्ट फीड बि कराइणो हूंदो आहे, पोइ खीर बि कोन ईंदो आहे, खीर कोन ईंदो त ॿार खे फीडर ते विझंदा, फीडर ते विझंदा त ॿार अलॻि बीमार, मां अलॻि बीमार। यानी बिल्कुलु मामूली ॻाल्हियुनि जे करे जेके रुगो असांखे ॼाण न हुअण जे करे थियनि थियूं। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं नोट कई आहे न, तव्हां माना एॾो सम्झाए करे बि मोकिलियो न, पोइ बि चवंदा डॉक्टर त ईअं चवंदा आहिनि, डॉक्टर त चवंदा आहिनि सभु खाओ, तव्हां न कुझु बि न खाओ, पाणी बंदि करे छॾींदा, छो? पेट वधी वेंदो। सॼी दुनिया में वाटर थेरेपी वेट रिडक्शन जो तरीक़ो आहे, यानी पाणी ज़्यादा इस्तेमालु कयो तव्हांजो वज़न घटिबो। ऐं तव्हां सीज़र खां पोइ, डिलीवरी खां पोइ पाणी ज़्यादा इस्तेमालु कंदा त तव्हांजो फेट रिड्यूस थींदो। ऐं मां चवंदी आहियां खीर खे कहिड़ी ख़बर कि तव्हांखे टांका लॻल आहिनि? मां पेशेंट खे चवंदी आहियां मज़ाक में कि न, ऐं खीर खे कोन थी ॿुधायां कि तव्हांखे टांका लॻा आहिनि, तव्हां पी छॾियो। छो त किथे ॿिए हंधि तव्हांखे धक लॻे, ॿ टांका लॻनि, तॾहिं बि त खीर पीअंदा। सही, बिल्कुलु। त खीर पीअणु खपे, मच्छी खाइणु खपे, मुर्गी खाइणु खपे, सभु खाधा सही, बीमारियूं अटैक कोन कंदियूं बल्कि बीमारियूं घटिजंदियूं। अच्छा डॉक्टर, इन में ॿ टे ॿिया बि क्वेश्चन हितां जेको मुंहिंजे ज़हन में उभरनि पिया उहे पुछंदासीं, पर असां हाणे सुमेरा अली ॾे हलंदासीं, उन्हनि खां गानो ॿुधंदासीं। जी सुमेरा अली, छा ॿुधाईंदा? हाणे का आहे अहिड़ी सिलेक्शन, को अहिड़ो गानो आहे जंहिंजी प्रिपरेशन आहे, ॿुधाइण चाहींदा? को अहिड़ो यादि हुजे ॿुधायो। हलो ठीकु आहे, तव्हां शो माइक खणो ऐं तव्हां ॿुधायो। एॾो सुठो माशाल्लाह आवाज़ आहे, प्यारो आवाज़ आहे सुमेरा अली जो। हाणे असांखे वरी सॉन्ग ॿुधाईंदियूं, पर हिकिड़ो लाइव ॻाइण बि ॾुखियो हूंदो आहे ऐं ॾाढो सुठो आवाज़ आहे तव्हांजो, पर कोशिशि कयो। ऐं
असांजे जेके व्यूअर्स आहिनि अव्हांखे ॿुधनि था। जी सुमेरा। लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर हो लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर मोहिया तो कयो माहिर मोहिया तो कयो माहिर भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर मोहिया तो कयो माहिर मोहिया तो कयो माहिर भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल। वाह। सितमगर थी बिला शक थी अखिन ते हरे सितम तुझा हो सितमगर थी बिला शक थी अखिन ते हरे सितम तुझा नाहे का गाल ही मुश्किल नाहे का गाल ही मुश्किल भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल। वाह। अड़े हा पांध कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया हा ओ अड़े हा पांध कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया हा मगर तो सा अड़िया दिल मगर तो सा अड़िया दिल भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल। चवे जा ज़हित आहिन हज़ारे ॿिया बि सोहणा पर हो चवे जा ज़हित आहिन हज़ारे ॿिया बि सोहणा पर मथा तुंहिंजे थियस बिस्मिल मथा तुंहिंजे थियस बिस्मिल भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर मोहिया तो कयो माहिर मोहिया तो कयो माहिर भली महबूब माना कर ओ लगी थो प्यार जे काबिल। वाह, ॾाढो सुठो भले महबूब माना कर लगी थो प्यार जे काबिल। नाज़रीन असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। केर किथां खां? हाजी गुल हसन दर्शक कलो मोहम्मद खान। अदा भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा? जी प्रोग्राम सुठो लॻे पियो? बिल्कुल प्रोग्राम तव्हांजो बेहतरीन लगे तो खाधे जे हवाले सां अॼु उन्हाल आहे जेको तमामु बेहतरीन आहे असीं ॾिसूं पिया। जी जी असांजो इहो ई मैसेज आहे त अलाह खे तौफ़ीक़ ॾे अञा बि खां वधीक प्रोग्राम करियो। आमीन। ऐं हिन गर्मीअ जी मौसम में माण्हुनि खे सिहत जे लाइ जेके चीज़ूं तकलीफ़ ॾियनि जा उन्हनि खां थोरो पासो करे सुठियूं चीज़ूं इस्तेमाल कनि जंहिंसां सिहत ते को असर न पए। सही, इहो ई असांजो मैसेज आहे। थैंक यू भाउ। ॿियो कुझु चवणु चाहींदा? बस ॿियो तव्हां जेको चओ सो। अच्छा, डॉक्टर वेठियूं आहिनि, सिंगर वेठियूं आहिनि, ॿुधो पिया कलाम ॿुधो पिया, डॉक्टर जे हवाले सां ॻाल्हियूं ॿुधो पिया। थैंक यू सो मच अदा, अवां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी डॉक्टर, असां ॻाल्हियूं पिया कयूं त खाधनि जूं कयूंसीं, वरी मुख़्तलिफ़ ज़ाहिरा हाणे खाधनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त घणा ई खाधा अहिड़ा हूंदा आहिनि त हीअ खाधो खाइणु खपे, हीअ खाधो न खाइणु खपे। असांजा वॾड़ा चवंदा आहिनि, हाणे ज़ाहिरा रिसर्च त हुन खां कुझु अलॻि ई हूंदी आहे, पर कुझु अहिड़ा कॉन्सेप्ट आहिनि जेके मिसकॉन्सेप्ट्स में शुमार थी था वञनि। त हाणे हिकिड़ी ॿी बि शइ आहे जेको चवंदा आहिनि त एग आहे, मसलन बेज़ो आहे, त बेज़े मथां खीर न पीजे, त छा इहो कॉन्सेप्ट सही आहे? अहिड़ो कुझु बि न आहे, वठी सघे थो, बल्कि उनमें खीर में विझी करे बि वठी सघे थो। अच्छा, भला खीर जे मथां बेज़ो? हा, उहो बि करे सघे थो।
ऐं खीर ऐं मच्छी बि गॾु खाई सघे थो। सही चवनि था हिन सां स्किन डिजीज़िस थींदा आहिनि। न स्किन डिज़ीज़ कोन थियूं अथनि। ॾिसो सही। स्किन जी हिकिड़ी डिज़ीज़ हूंदी आहे जंहिंजे करे हू वाइट थियणु लॻंदी आहे जी, जी, चमड़ी, white ठीकु आहे न? हा, चमड़ी थी चमड़ी, वेंदी है आहे। न? उनजो उहो हिकिड़ो सम्झो की अहिड़ी बीमारी आहे जंहिंखे असां चऊं ऑटो इम्यून डिसऑर्डर, यानी तव्हांजी बॉडी में ई उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो रिएक्शन थींदो आहे ऐं जंहिंजे करे पोइ जेको ही असांजी स्किन खे हिकिड़ो ब्लैक टच ॾींदी आहे, हिकिड़ो पिगमेंट जेके पिगमेंटेशन थी वेंदी आहे। पिगमेंटेशन थींदी आहे, उहा पिगमेंटेशन लॉस थी वेंदी आहे। त अच्छा। इन जो मच्छी जे खाइण सां या खीर जे पीअण सां को तालुक कोन्हे को, बाक़ी इहो त हिकिड़ो ऑटो इम्यून प्रॉब्लम थो थिए, पोइ जिन खे थियणो हूंदो आहे त उन्हनि खे थींदो आहे। तव्हां ॾिसो भला मां अक्सर पंहिंजे मरीज़नि खे बि इहो फ़ैसिलो इहा मिसाल ॾींदी आहियां की असांखे ई भला छो खाधा वठनि था। अंग्रेज़नि में त को अहिड़ा कोन्हनि मिथ्स कोन्हनि, उहो ई न आहे। उन्हनि एॾा वॾा किताब लिखिया आहिनि, रिसर्च कई आहे, उन्हनि कोई अहिड़ो हुन में ज़िक्र अच्छा न किथे आहे। ईअं त कोन्हे त असां ओवरलोड थी वेंदा आहियूं, घणो खाई वेंदा आहियूं, मींस के हा, ओवर ॾिसो, ईट करे बैलेंस वेंदा खाइणु आहियूं। खपे, इहा ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त आहे बिल्कुलु, ठीकु आहे न? की असां जेको आहे सो खाइण ते पवंदा आहियूं त पोइ बसि खाईंदा ई वेंदा आहियूं, खाईंदा ई वेंदा आहियूं जेसिताईं को खणे न हा, अची। एग्ज़ैक्टली। त इहा सही। शइ ख़्यालु करणु खपे। ॾिसो पंहिंजे दीन में बि ईअं ई आहे की तव्हांखे पेट में अञा कुझु गिरहनि जी बुख ज़रूरत रखणु हुजे त तव्हां छॾे ॾियो, हथु कढी छॾियो। त इहा शइ इम्पोर्टेंट आहे। ॿियो तव्हां पाण बि पहिरीं चई चुका हो त वक़्त ते खाइणु ॾाढो ज़रूरी आहे, छो त तव्हांजो खाधो हज़म थी करे पोइ तव्हांजी शुगर लेवल ड्रॉप थियणु लॻे, पोइ तव्हां खाधो खायो, इहो दुरुस्त न आहे। त तव्हां हिकिड़ो वक़्तु जेको 6 खां 8 कलाकनि जे अंदरि खाइणु खपे उहो मेंटेन रखो ऐं बैलेंस डाइट हुजे, बिल्कुलु ओवर ईट न करणु खपे। ऐं ॿियो अॼुकल्ह जेको हिकिड़ो जंक फूड जो ट्रेंड थी वियो आहे न, जंक फूड फास्ट फूड, एग्जैक्टली फास्ट फूड जेको आहे हिकिड़ो फैशन थी वियो आहे कि जेको फास्ट फूड खाए तो उहो सुठो आहे, फैशन में शुमार थो थिए, वरी जंक फूड खाए तो उहो बि वरी मॉडर्न थी वियो आहे। घर में भींडी मानी तो खाए त उहा शइ जेका आहे सो माना उहो हिकिड़ो बैकवर्ड क़िस्म जो माण्हू आहे जेको ईअं थो करे। त इहो ट्रेंड बि दुरुस्त कोन्हे, छो त असांजा जेका हाणे जनरेशन आहे उन में डायबिटीज़ ऐं ओबेसिटी इहे ॿई शयूं वधनि पियूं ऐं छोकिरियुनि में PCO जंहिंजे करे मेंस्ट्रुअल जा प्रॉब्लम ज़्यादा वधिया आहिनि न, उहो इन खाधे खुराक जे करे ई ज़्यादा वधिया आहिनि, जेको असां जंक फूड्स खाऊं था त उन जे करे इहो वधे थो। हाणे ॾिसो असांजे मुल्क में तक़रीबन हर ॿिए 3 माण्हू खे डायबिटीज़ थी थिए, ठीकु आहे। ओबेसिटी असांजी एतिरी रेशो वधी वियो आहे जहिड़ो कोई अमीर मुल्कनि में रेशो थी वञे, यानी एतिरी ज़्यादा थी वई आहे। ऐं छोकिरियुनि में ही जेको ट्रेंड मटिजी वियो आहे, सॼी राति जागो, सॼो ॾींहुं सुम्हो, ऐं ख़ासि तौर ते कोविड खां पोइ, कोरोना खां पोइ स्कूल बंदि थी विया त रूटीन बिल्कुलु ई चेंज थी वई ऐं बसि फ़ोन करे ऐं तव्हां फास्ट फूड घर में घुराए करे खायो। इन्हनि शयुनि सिहत खे ख़राब कयो। इन ते ई असां इनखे कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप? केरन असां सां गॾु बशीर अच्छा से बात कर रहा हूँ बशीर। भली कार चंदासी प्रोग्राम सुबह मेहरान में। जी जी, आपका प्रोग्राम देखते रहते हैं, आपका बहुत अच्छा प्रोग्राम है। अच्छा, और क्या कहना चाहेंगे आप? मैं बकर से बात कर रहा हूँ। अच्छा, क्या कहना चाहेंगे प्रोग्राम के हवाले से, कैसा लग रहा है? हाँ, मेरा ये कि थ्रैकी का हमें कोई गाना सुना दें, थ्रैकी का। अच्छा, जी जी बिल्कुल सुनाएंगे। और कुछ कहना चाहेंगे आप? नहीं, बस बहुत अच्छा प्रोग्राम है इंशाल्लाह ताला। मैडम बहुत अच्छी आवाज, बहुत अच्छी है इनकी, बहुत अच्छा प्रोग्राम। थैंक यू सो मच, आपने इतनी तारीफ की। जाहिर है हमारी यही कोशिश है कि हम जो है ना हमारे जो व्यूअर्स हैं उनको अच्छे से अच्छा प्रोग्राम जो है ना दिखाएं, और आपकी शमूलियत जो है ना प्रोग्राम को और ज्यादा अच्छा, मजीद अच्छा बना देती है। थैंक यू सो मच, आपने कॉल की, इस प्रोग्राम में शामिल हुए। नाज़रीन, हाणे असां वेंदासीं कमर्शियल ब्रेक ॾे, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम सुबह मेहरान में। जी डॉक्टर साहिबा, जीअं त ॻाल्हि पए थी खाधनि जी, त वरी हिकिड़ी ॿी बिन में अचे थी ॻाल्हि, त जीअं असां ब्रेकफास्ट कयूं था, सुबुह जो नाश्तो जंहिंखे चऊं त नेरनि खणी चऊं, त उन में छा हूंदो आहे, चवंदा आहिनि बेज़ो न खाइजे। त हाणे गर्मियूं आहिनि, गर्मियुनि जी सीज़न आहे, सर्दियुनि में त सुठो आहे, पर गर्मियुनि में न खाइजे, छा ईअं आहे? न, बेदो या अंडो इन में प्रोटीन आहे जी, ठीकु आहे न। त तव्हां जो सो इन जो गर्मी या सर्दी सां कोई तालुक कोन्हे। सही। बहरहाल ईअं हूंदो आहे कि तव्हां प्रोटीन ज़्यादा वठंदा आहियो सर्दियुनि में, छो जो सर्दियुनि में बॉडी में जेका आहे सा भञण राह जो अमल ज़्यादा थींदो आहे। सही, ठीकु आहे। उन भञण राह जे अमल जे लाइ तव्हांखे वाइटामिन्स ऐं प्रोटीन जी ज़्यादा ज़रूरत हूंदी आहे।
तव्हां ॾिसंदा सर्दियुनि में अहिड़ा फ्रूट्स हूंदा आहिनि जेके जिनखे असां सिट्रस फ्रूट्स चऊं त उहे फ्रूट्स छो जो उन्हनि में विटामिन सी हूंदी आहे, त अल्लाह ताला यानी सर्दियुनि में अहिड़ा फ्रूट्स रखिया आहिनि जिन सां तव्हांखे विटामिन सी मेटाबॉलिज्म सिस्टम खे वधीक बहितर खणी हले। ऐं गर्मियुनि में तव्हां ॾिसंदा कि वाटरी फ्रूट्स ज्यादा हूंदा आहिनि, जूसी फ्रूट ज्यादा हूंदा आहिनि, वाटरमेलन थी वई। हा, त तव्हां में पाणी जी या नमकियात जी कमी जेका आहे सा रिड्यूस थिए। अंडे में जेको हुनजो वाइट वारो पोर्शन आहे प्रोटीन आहे, ऐं जेको येलो वारो पार्ट आहे उनमें फैट आहे, त उहो वठी सघे थो। उनजो सर्दी या गर्मी सां तालुक कोन्हे को, पर ज्यादा गर्मियुनि में इन लाइ प्रोटीन जी ज़रूरत हूंदी आहे, छो जो तव्हांजी बॉडी खे ज़रूरत हूंदी आहे इन शइ जी, त मना कोन्हे कि तव्हां गर्मियुनि में नथा वठी सघो। अच्छा, भला गर्मियुनि में खाधा कहिड़ा खाइजनि ॾींहं जो, जीअं ज़ाहिर घणी गर्मी हूंदी आहे त उनमें ज्यादा सब्जियूं ऐं फ्रूट्स इहे शयूं ज्यादा इस्तेमाल करणु खपनि। ठीक आहे। अच्छा, शरबत जो इस्तेमाल घणो कनि था, ॾिसो शरबत में करे सघे थो, पर उनमें शुगर न हुजे, हाई लेवल हाई लेवल जी शुगर आहे न, त इहे कार्बोहाइड्रेट्स एॾा सुठा कोन हूंदा आहिनि बॉडी जे लाइ, त उहे ई तव्हांजी पोइ चर्बी खे वधाईंदा। लबो जेको फिल्टर कोन करे सघंदो आहे तकड़ सां, ज़ाहिर आहे जेको हिकिड़ो सिस्टम हले पियो उन तरह सां, मतिलबु तव्हांजे जिस्म में उन्हनि जी जमा थियण जी जेका आहे कैपेसिटी वधी वेंदी, त उहो पोइ हाणे जॾहिं जमा थींदो त पोइ किॾे वेंदो, पोइ चर्बी जी शक्ल में नज़र ईंदो। त इन जे लाइ उनमें तव्हां उन खां बहितर आहे कि जेके फ्रेश फ्रूट्स आहिनि उन्हनि जा जूसिस पियो, त शरबत जे बजाय उन्हनि खे इस्तेमाल करणु खपे, तो वधीक बहितर आहे। ऐं गर्मियुनि में ज्यादा तव्हां लेमन जूस जेको आहे उहो वठी सघो था, उहो बहितर हूंदो आहे। ठीकु आहे न। ऐं ॿिया फ्रूट्स जेके गर्मियुनि जा हूंदा आहिनि उहे वधीक वठणु खपनि, उहे वधीक बहितर आहिनि। पाणी ज्यादा पीअणु खपे, उहो इलाही ज़रूरी हूंदो आहे, इलाही ज़रूरी हूंदो आहे, वध में वधि पाणी जो ख्याल कजे। अच्छा, भला 12 गिलास? जी जी बिल्कुलु बिल्कुलु, ओके, 12 गिलास 2 लीटर ई थिए थो, बिल्कुलु सही। अच्छा, हाणे हीअ ॾाढो माशाल्लाह इन एजुकेशन जे हवाले सां, वरी हूअं ज़ाहिर जेको मुंहिंजो प्रोफेशन आहे डॉक्टर जे हवाले सां घणियूं ॻाल्हियूं थियूं। हाणे ईंदासीं अव्हांजी प्रोफेशन पर्सनल लाइफ ते, त हुन में घर में ज़ाहिर अव्हां जा ॿार आहिनि, नंढड़ा आहिनि, उन्हनि सां अव्हां कीअं रहंदा आहियो, कीअं उन्हनि सां हूंदा आहियो, कीअं ट्रीट कंदा आहियो, ॿार अव्हां सां कीअं ट्रीट कंदा आहिनि? ॿार मूंखे पंहिंजो फ्रेंड ई सम्झंदा आहिनि, मूंखे पंहिंजो अम्मी या सम्झंदा ई न आहिनि एतिरो, यानी मां रोब वारी अम्मी न आहियां। अच्छा, हा, मूंखे उन्हनि सां यानी रिक्वेस्टिंग वे में ॻाल्हाइणु हूंदो आहे। अच्छा, इहो ई असां फ्रेंडली हूंदा आहियूं। सही, माने हिकिड़ो सुठो मैसेज ॿारनि खे ॾेई सघिजे थो हिन जे थ्रू, अगरि असां उन्हनि सां अव्हां सां ॻाल्हायूं था, असां अगरि उन्हनि सां कूल वे में ॻाल्हायूं था, त पोइ ॿार हुनखे फॉलो कनि था, ना कि असांजी ॾिनल तरबियत जेका लफ़्ज़नि में हूंदी आहे हुन मां ॿार घटि माहौल मां घणो कुझु सिखंदा आहिनि। असल में छा आहे, तव्हांजो जेको अमल आहे न, उहो मुंहिंजे ख़्याल में ॿार जे लाइ वधीक बहितरीन हूंदो आहे। इहो हिकिड़ो सम्झो पैसिव मैसेज हूंदो आहे, हिकिड़ो तव्हां लफ़्ज़नि सां मैसेज था ॾियो, हिकिड़ो तव्हां अमल सां मैसेज था ॾियो। अमल जो मैसेज ज्यादा पायदार हूंदो आहे, ज्यादा यानी तव्हां हिकु तरह सां उन्हनि खे रोल मॉडल थी सघो था। त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में चवणो पवंदो आहे, कुझु शयूं हूंदियूं जेके करे ॾेखारणियूं हूंदियूं। हाणे मां पाण नमाज़ न पढ़ां ऐं पंहिंजे ॿारनि खे चवां तव्हां नमाज़ पढ़ो, त हू कोन पढ़ंदा। मां पाण जेको आहे सो शाउट कयां हुननि खे चवां रड़ियूं न आहिनि कबियूं, या एग्ज़ैक्टली मां पाण पंहिंजे जेके बि असांजा कलीग्स आहिनि या घर में जेके बि आहिनि, या अम्मी फादर या ससु सहुरो, उन्हनि सां मुंहिंजो एरोगेंट या रूडली बिहेवियर हुजे, पोइ उन्हनि खे चवां कि न ईअं नाहे कबो, त उहो ईअं न कंदा। कुझु शयूं तव्हांखे उन्हनि खे करे ॾेखारणियूं हूंदियूं आहिनि कि तव्हांखे कीअं ज़िंदगी गुज़ारणी। कुझु शयूं वरी ज़ाहिर हुननि खे, ॿार त लर्निंग जे प्रोसेस में ई हूंदा आहिनि, उन्हनि खे चई करे पियूं ॿुधाइणियूं पवंदियूं। अच्छा डॉक्टर, खाधे में छा पसंदि आहे, छा खाइणु पसंदि कंदा? मां ज्यादा सब्जी खोर आहियां, सब्जियूं ज्यादा खाईंदी आहियां, फ्रूट्स ऐं सब्जियूं मूंखे ज्यादा पसंदि आहिनि। अच्छा, लाइक मी। सुमेरा अली खां पुछंदासीं त खाधे में खाइण में छा पसंदि कंदी आहे? खाधो कहिड़ो वणंदो आहे? माइक तव्हां खणंदा? मूंखे इहो ई जेको वधी चयो। अच्छा, सब्जी वधीक, फ्रूट वधीक वणंदा आहिनि। हलो, ॾाढो सुठो। भला कुकिंग बि कंदा आहियो, रध पचा जो कमु बि कंदा आहियो, या रुगो अम्मा पचाईंदी आहे, खाईंदा आहियो? अच्छा, छा कहिड़ी अहिड़ी शइ आहे, कहिड़ो अहिड़ो ताम आहे जेको सुठे नमूने सां पचाईंदा आहियो? असां बि ईंदासीं खाइण। छा सुठो पचाईंदा आहियो? अच्छा, असां कीअं यकीन कयूं? अची जॾहिं खाऊं तॾहिं। हलो, सही आहे। मौसम कहिड़ी सुठी लॻंदी आहे? मौसम हाणे शाम जी सुठी लॻंदी आहे। शाम जी मौसम आहे। हूअं जेके 4 मौसमूं आहिनि, बहार आहे, सरो आहे, उन्हारो आहे, सियारो आहे, इन्हनि 4 मौसमनि मां कहिड़ी मौसम सुठी लॻंदी आहे? सियारो। सियारो सुठो लॻंदो आहे। अच्छा, डेली जूं तव्हां जूं एक्टिविटीज़ कहिड़ी हूंदियूं आहिनि? हिकिड़ो त ठीकु आहे, तव्हां सिंगिंग कंदा आहियो, रियाज़ कंदा आहियो, सुबुह जो 2 कलाक जेकॾहिं रियाज़ था कयो, त बाक़ी जेको अव्हां जो टाइम आहे उहो कीअं गुज़रंदो आहे? उहो रूटीन छा हूंदो आहे? उहो वरी रिकॉर्डिंग में
रोज़ रिकॉर्डिंग हूंदी आहिनि एल्बम वग़ैरह पोइ उन्हनि में ॻाईंदा आहियूं सुबुह रियाज़ करे पोइ बसि उते हूंदा आहियूं। अच्छा बाक़ी घर जो कमु कंदा आहियो डस्टिंग वग़ैरह थांव वग़ैरह वॉश करणु? हा माशाल्लाह अचे तो सभु कुछ तो लेकिन टाइम जे हिसाब सां त जेकॾहिं टाइम आहे त करे टाइम वठंदा आहे आहियो त जेकॾहिं कंदा आहियूं, न त न आहियो त मम्मी कंदी आहे। अच्छा पखी कहिड़ो पसंदि आहे? पखी तोतो पसंदि आहे? कॾहिं तोतो पालियो भाई घर में? न छो? बस अच्छा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। भला जानवर कहिड़ो पसंदि आहे अव्हांखे? शींहुं पसंदि आहे? ऐं न वांगुरु बहादुर बि आहियो बोल्ड बि आहियो। अच्छा माना सुमेरा अली शींहुं बि आहे। जी डॉक्टर अव्हांखे पखी कहिड़ो पसंदि आहे? मूंखे मोर। सही। घुमण जूं जॻहियूं कहिड़ियूं पसंदि आहिनि जिते अव्हां घुमण लाइ वेंदा आहियो या पंहिंजनि ॿारनि खे वठी टूर कराईंदा आहियो? घुमण इलाही ऐं वई आहियां आउट ऑफ कंट्री बि विया आहियूं इलाही सारो। अच्छा बहरहाल ब्राज़ील मूंखे ॾाढो सुठो लॻो। उन जा जेके बीचिस हुया उहे ॾाढा ख़ूबसूरत हुया। वाह। अच्छा खाधनि जे हवाले सां कीअं लॻो ब्राज़ील? खाधनि जे हिसाब सां त कोन छो त असां यूजुअली जेके एशियन फूड्स खे पसंदि था कयूं उन्हनि जा ज़ाहिर खाधा डिफरेंट हूंदा आहिनि। असांखे ॻोल्हणो पवंदो की किथे एशियन फूड्स मिलंदा त पोइ उते वञूं। त खाधनि जे पॉइंट ऑफ व्यू खां कुझु ख़ासि अहिड़ो मुंहिंजो माना उते ध्यानु कोन हुयो छो त मूंखे ॻोल्हणो उहो ई हुयो की किथे असांखे बोड़ मानी मिले त खाऊं त इन जे लाइ। अच्छा एशियन फूड में चाइनीज़ फूड बि अची थो वञे? हा न चाइनीज़ मूंखे एॾो पसंदि कोन्हे। मूंखे पंहिंजी कढ़ाई बिरयानी इहे शयूं ज़्यादा पसंदि आहिनि। सही। यानी इंडो पाक जा जेके फूड्स इंडो पाक जा सही सही बरे सगीर जा जेके खाधा आहिनि उहे तमामु बहितरीन आहिनि। मूंखे पाण खे इहे ई खाधा सुठा लॻंदा आहिनि। हाणे असां हलंदासीं सुमेरा अली ॾे। सुमेरा अली छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? मुंहिंजो पंहिंजो ई सॉन्ग आहे सराइकी जेको अरे वाह फरमाइश कई बिल्कुलु। ऐं आउं पाण सराइकी आहियां त आउं ॿुधणु चाहींदसि तव्हां ॿुधायो। हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै सारा सारा डी में को सारा सारा डी में को मोहना विखे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै सारा सारा डी में को सारा सारा डी में को मोहना विखे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै जुड़े नाल अड़ गया बोछड़ा करे पदा केनू केनू दसा तेरे धोखे ते फरेबदा जुड़े नाल अड़ गया बोछड़ा करे पदा केनू केनू दसा तेरे धोखे ते फरेबदा मैं कुरू ऐसे ढोला मैं कुरू ऐसे तड़पे सै सते सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै थोड़ा बहुन भयादा रखिया ख्याल वे ताने मेरे देंदे में को गलियां दे बाल वे थोड़ा बहुन भयादा रखिया ख्याल वे ताने मेरे देंदे में को गलियां दे बाल वे सजिया दिखा के मैं को सजिया दिखा के मैं को खबिया मरे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हो बड़ा मजाड़ा तेनो पूरनम वटो जी एक झप्पी पाले मैनू पूरनम वटो जी बड़ा मजाड़ा तेनो पूरनम वटो जी एक झप्पी पाले मैनू पूरनम वटो जी हो खबिया दिखा के मैं को खबिया दिखा के मैं को सजिया मरे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै हाय ढोला वे हुणे इवे करे सै। वाह तमामु बहितरीन इवे ना कराए ॾाढो सुठो सॉन्ग ॾाढो बहितरीन ऐं तमामु प्यारो आवाज़। अच्छा भला हाणे छा सोचो आहे इन खां पोइ
सिंगिंग जे हवाले सां त इन लाइ अञा केतिरियूं कोशिशूं वठंदा, केतिरो अॻिते वेंदा इन में? जेसी ताईं साह आहे तेसी ताईं सही, इन लाइ कोशिश कंदा रहंदा। शौक़ आहे त शौक़ आहे, साह आहे, जेसिताईं सेहतमंद आहियो हा। तेसिताईं इन लाइ तव्हां कंदा रहंदा। पर हिकिड़ी सोच छा आहे त कहिड़ी हद ताईं वेंदा, घणो माने इन में परफॉर्म करण जी कोशिश कंदा, घणो सक्सेस थींदा, घणो कामयाब थियण जी कोशिश कयो था? कामयाबी त रब ॾियण वारो आहे, बाक़ी उन जी एतिरी न आहे। पर बस मेहनत थोरो त नालो अज़मत थी आहे वञे, न। बस थोरो नालो थी वञे, जीअं माना चैनलनि ते अचूं ऐं सही रिस्पॉन्स मिले सही। ऐं बस भला परस्तार जॾहिं तव्हांखे चाहींदा आहिनि, जॾहिं फैन तव्हांजा, केतिरी ख़ुशी महसूस थींदी आहे? हा, मूंखे त ॾाढी ख़ुशी महसूस थींदी आहे, छोकी परस्तार जॾहिं असांखे सही। चाहिनि था, असांजा वीडियो लाइक कनि था, ऐं शेयर कनि जॾहिं था। असां ज़ाहिरा हिन फील्ड में आहियूं, जॾहिं सिंगिंग कयूं था या को अहिड़ो आहे त असांखे परस्तारी मथे पहुचाइनि था, छो जो उन्हनि जो ई प्यार आहे, उन्हनि जो ई प्यार उन आहे। फैन जे करे ई असां एॾो मथे ईंदा आहियूं, त पोइ ज़ाहिरा ख़ुशी थींदी आहे। जी। अच्छा, भला हाणे हीअ सिंगिंग तव्हां कई, सिंगिंग में सिखिया हासिल कई, ऐं पढ़ाई जे हवाले सां बि अव्हां ॿुधायो त हाणे अव्हां पढ़ो बि पिया, उन में बि कुझु सिखो पिया। भला केतिरो पढ़ंदा, केतिरो सिखंदा? पढ़ाई त लाज़मी आहे। सही। पढ़ाई त जेसी पढ़ाई न आहे असांजो ॻाइण बि अधूरो आहे। अच्छा, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा, सिखंदा? अंग्रेज़ी कोशिश कामयाबी जी कुंजी आहे, माण्हू सिखे थो, ॻाल्हाए थो, ज़ाहिर आहे हिकिड़ो एॾो टाइम अचे थो जॾहिं माण्हू अंग्रेज़ी बि ॻाल्हाए वञे थो। सही। हा, शौक़ त आहे, पढ़ाई जो बि शौक़ आहे मूंखे। सही। सब्जेक्ट कहिड़ो पसंदि आहे हींअर अव्हांखे? जी, सब्जेक्ट कहिड़ो पसंदि आहे? सिंधी वधीक वणे थो, अंग्रेज़ी वधीक वणे थो, या हिसाब वग़ैरह को अहिड़ो? सिंधी त सिंधी आहे पंहिंजो। ज़ाहिर आहे, सिंधी पंहिंजी मिठी ॿोली आहे। सिंधी सिंधी सॉन्ग्स केतिरा ॻाया आहिनि अव्हां? सिंधी सॉन्ग मां 3 एल्बम ई सिंधी कया। अच्छा, सभु जी। एल्बम ई सिंधी आहिनि। हा। कोई सराइकी जेको अव्हां जो गानो आहे? इहो ड्यूट गानो हो, पंजाबी गानो आयो। सही। ऐं इहो टीपी गोल्ड ते हलियो। वाह वाह, हा, ॾाढो सुठो, ॾाढो वणियो। अच्छा डॉक्टर साहिबा, अव्हांखे जानवर कहिड़ो पसंदि आहे? छो जो असांजी सिंध में, असांजे मुल्क में एतिरा माशाल्लाह ख़ूबसूरत सुठा सुठा जानवर आहिनि। मूंखे हॉर्स, घोड़ो। छा राइडिंग बि वणंदी आहे? सवारी बि कंदा आहियो? राइडिंग न मां कंदी कोन आहियां, बहरहाल ईअं ई जे ॾिसण में पसंदि आहे। पसंदि आहे। अच्छा, कॾहिं असां बीच ते वेंदा आहियूं, या जीअं अव्हां ॻाल्हि कई, या सी व्यू ते खणी वेंदा आहियूं, त हुते बि इहे हॉर्सिस वग़ैरह हूंदा आहिनि, पोइ छा ॿारनि खे, ॿारनि जी ख़्वाहिश हूंदी आहे? राइड कई आहे, मूं बि उन्हनि सां गॾु कई आहे, पर बहरहाल माना एॾी ॿारनि जे हवाले सां ज़ाहिर आहे उन्हनि सां गॾु माण्हू वेही थो रहे। जी, जी। अच्छा, सुठी ॻाल्हि आहे। पर घुमण लाइ जॾहिं वेंदा आहियो, जॾहिं पिकनिक वग़ैरह, त अव्हां जो पंहिंजो शौक़ु हूंदो आहे या ॿारनि जो हूंदो आहे त बसि हलणो आहे? ज़्यादा ॿारनि जो हूंदो आहे। असल में असां त एॾा बिज़ी हूंदा आहियूं पंहिंजे शेड्यूल्स में न, त इहे शौक़ त हाणे किथे ख़तम ई थी विया आहिनि। पर ॿारनि जे करे, ॿारनि जो फोर्स हूंदो आहे कि केॾांहुं घुमिजे, केॾांहुं हलिजे, त पोइ प्लान कंदा आहियूं, पोइ ॿारनि सां गॾु असां बि घुमी वठंदा आहियूं। अच्छा, एज़ अ डॉक्टर छा चवंदा, केतिरो ज़रूरी आहे घुमणु? ॾाढो ज़रूरी आहे, इन लाइ कि ॾिसो, जेकॾहिं तव्हां जहिड़ी असांजी फील्ड आहे, मतिलबु गाइनी ऑप्स 24 कलाक जी एमरजेंसी हूंदी आहे, जी जी। तव्हांखे का ख़बर न आहे केॾे महिल किथां कहिड़े हॉस्पिटल मां तव्हांखे कॉल अची वञे, सही। त इहो त 24 आवर्स असां उन में बिज़ी था रहूं, त उन हिकिड़े स्ट्रेस मां निकिरण जे लाइ ज़रूरी आहे कि थोरो ब्रेक वठिजे, ॿाहिरि वञिजे, उन सां तव्हांजी एनर्जी वधीक, यानी तव्हां वरी रिफ्रेश थी अचो था, पंहिंजी एनर्जी खे वधाए करे अचो था, त ज़रूरु थियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में साल में ॿ दफ़ा त ज़रूरु थियणु खपे। अच्छा, हाणे डॉक्टर, असां ज़ाहिर जेको अव्हां एतिरो ॿुधायो, एतिरनि सवालनि जा जवाब ॾिना, उहो तमामु घणो इंफॉर्मेटिव रहियो, ऐं असांखे उमेद आहे त असांजे व्यूअर्स खे पसंदि आयो हूंदो। पर हाणे पब्लिक मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा? ॾिसो, पब्लिक मैसेज त मुंहिंजो इहो ई आहे कि हाणे हिन कोरोना खां पोइ न इलाही सारियूं शयूं तब्दील थी वियूं आहिनि, यानी ज़िंदगी जो हिकिड़ो जेका रफ़्तार हुई, जेका रवानगी हुई, उहा ई बिल्कुलु चेंज थी वई आहे। मुआशरती हालात बि इलाही तब्दील थी विया आहिनि, ऐं आइसोलेशन जे करे माण्हुनि में स्ट्रेस बि ॾाढी वधी वई आहे, ऐं इलाही सारो असांजी मुआशी जेका एलिमेंट आहे उन ते बि फ़र्क़ु पियो आहे। सही, घणो माण्हू लिमिटेड थी वियो आहे, घर में रहण लॻो आहे, कारोबार कंहिंजा बिल्कुलु ई ख़तम, घणियूं शयूं ऑनलाइन थियण लॻियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॿियो इहा ई शइ त एजुकेशन सिस्टम बिल्कुलु ऑनलाइन थी वियो आहे, त यानी सम्झो कि असांजा ज़िंदगी जो जेको गुज़ारण जो तौर तरीक़ो आहे न, उहो बिल्कुलु हिकिड़े रूम ते अची महदूद थी वियो आहे, बिल्कुलु फ्री वियो आहे, बिल्कुलु लिमिटेड थी वियो आहे। त इन दौरान यानी पाण खे संभालणो आहे, पाण खे मायूसियुनि में नाहे विझी छॾिणो,
इनखे बि पॉज़िटिव लठणो आहे छो त इन जूं कुझु पॉज़िटिव शयूं बि थियूं आहिनि माण्हू घरनि में रहिया आहिनि त पोइ पंहिंजी फैमिली खे टाइम ॾियणु लॻा आहिनि हिकिड़ो क्वालिटी वक़्तु जेको पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गुज़ारे सघिया आहिनि त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो मैसेज पब्लिक खे इहो ई हूंदो यानी सभिनी माण्हुनि खे की इन मुश्किल दौर में तव्हां पॉज़िटिव रहो ऐं ॿियो इन खां पाण खे बचाइण जी बि कोशिशि कयो छो त जेको इन मां गुज़रे थो उनखे ख़बर आहे की केतिरो मुश्किल आहे बाक़ी कंहिंखे चओ त उहो चवनि था किथे आहे कोरोना बिल्कुलु किथे आहे माने कुझु शऊर आणे जेको गवर्नमेंट जीअं हले पई उन तरह सां हलजे ऐं हींअर जेका वैक्सीनेशन थिए पई उहा पाबंदी सां लॻराइजे घणा माण्हू इन्हनि खे जेको आहे न फेक न्यूज़ में खणी था वञनि हीअ न्यूज़ आहिनि मुताबिक़ कहिड़ियूं र्यूमर्स आहिनि कहिड़ियूं अफ़वाहूं आहिनि जेके फैलनि पियूं वैक्सीनेशन जे लाइ इलाही ॾाढो बहितरीन अवां जो जेको मैसेज आहे असांजे व्यूअर्स खे ऐं उमेद आहे तो इनखे फॉलो कंदा इन जी पैरवी कंदा सुमेरा अली ॾे हलंदासीं कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे असांजे नाज़रीन जेके अव्हांखे ॿुधनि था जी जी माइक ते मां इहो मैसेज ॾियणु चाहींदसि की जीअं थी ॻाल्हि कई की परहेज़ कयो ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कयो सही ऐं घरनि में रहो तमामु बहितरीन ॾाढो सुठो ऐं अगरि कंहिंखे ॻाइण जो शौक़ु आहे या केरु सिंगिंग करे थो त उनखे असांखे इहो मैसेज आहे की महिनत करे ऐं पंहिंजे ॻाइण सां दिलि रखे ॾाढी सुठी ॻाल्हि कयो सुमेरा अली ॾाढी ख़ुशी थी अव्हां हिन प्रोग्राम में आया अव्हां जी सिंगिंग ॾाढी सुठी ॾाढो झुमियासीं ॾाढो ख़ुशि थियासीं ऐं डॉक्टर असांजे प्रोग्राम में मौजूदु हुयूं डॉक्टर ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो सुठो ॻाल्हायो ऐं उमेद आहे त जेके असांजे व्यूअर्स आहिनि उन्हनि घणो कुझु हिन मां हासिलु कयो हूंदो ऐं असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असांजा जेके प्रोग्राम्स आहिनि उहे ॾाढा सुठा थियणु खपनि नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वरी नई सुबुह सां नए रंगनि सां नए महिमान सां अव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़